अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजाना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आल बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल अस्र इन्नल इंसान लफ़ी खुस्र इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस्सब्र। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभानअल्लाह। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़ज़ सामीन हज़रात, बिरादरान इस्लाम, प्यारा दोस्तों, बुजुर्गों, जमात सगोरी, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अवा प्यारी जमात जे आॾो कुरान मजीद जी नंढड़ी सूरत
सूरह वल असर तिलावत कई अथम, जंहिंजे बारे में तव्हांजे ख़िदमत में मूंखे कुछ मारूज़ात अर्ज़ करना हन ऐं अव्हां खे ॿुधणा हन। ॿुधाइण मुंहिंजो कमु आहे, ॿुधण अव्हां जो कमु आहे। हिदायत अल्लाह साईं जल जलालहू अमन वालू जे हथ में आहे। सुभान अल्लाह। इन जे करे तव्हीं ऐं असीं गॾिजी अल्लाह साईं जे दरगाह में दस्त बदुआ थी अर्ज़ कयूं त मौला पहिरीं असांखे हक़ ॿुधण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, उन खां बाद में उन ते असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सुभान अल्लाह। प्यारा दोस्तो, अॼोको ही प्रोग्राम ख़ालिस ख़ुदा ताला जल जलालहू अमन वालहू जे रज़ा जे लाइ मुनाक़िद कयो वियो आहे। दुआ के तरब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे दरबार में मक़बूल ऐं मंजूर फरमाए। आमीन। अमीन। अल्लाह जे रज़ा जे लाइ आया आहियो, असीं बि ख़ुदा ताला जे रज़ा जे वास्ते हाज़िर थिया आहियूं। अव्हां जो ॿुधण ख़ुदा खे ख़ुशि करण जे लाइ, पंहिंजे इस्लाह जे लाइ आहे। असांजो अर्ज़ करण अल्लाह साईं जे रज़ा जे लाइ आहे त मन कंहिंखे ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात का ॻाल्हि दिल में विझे ऐं मुसलमान पंहिंजी इस्लाह करे विझे त असीं गुनहगार ईअं समझूं था, थी सघे थो त ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात असांजा गुनाह इन जे सदके माफ़ फरमाए। आमीन। सूरत मुबारक तमाम नंढड़ी आहे, घणो करे हर मुसलमान खे यादि हुजण खपे ऐं यादि हूंदी इंशाअल्लाह। लफ़्ज़ तमाम थोरा आहिनि पर कलाम आहे अल्लाह साईं जो। सुभान अल्लाह। तंहिंजे करे थोरा लफ़्ज़ बि उन ख़ालिक मालिक क़दीम रब करीम जो कलाम आहे, माना हिननि जी तमाम वसी आहे। हेड़ियूं कई रातियूं गुज़री वञनि, इन सूरत शरीफ़ जो तफ़सीर ख़त्म कोन थींदो। पर हाणे जेतिरो तव्हीं वेही सघिया ऐं जेतिरो हिन गुनहगार खां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात चवरायो, अर्ज़ कंदुसि तव्हां तवज्जो सां इत्मीनान सां वेही ॿुधो। दुआ फरमायो रब करीम मूं गुनहगार खे हक़ सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आमीन। मां आयत जी माना तव्हांखे ॿुधायां, सूरत जी माना अर्ज़ कयां। अॻ में अर्ज़ात जेतिरा बि मोहब्बत भरिया वेठा आहियो, प्यारे हबीब करीम अलैहिस्सलाम जे मथां मोहब्बत सां, ज़ौक़ सां, शौक़ सां, प्यार सां, अक़ीदत एहतराम सां ऐं बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू व मन वालू पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, वल अस्र इन्नल इंसान लफी खुस्रिन इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस सब्र। सुभान अल्लाह। इन में सूरत जे शुरूआत में लफ्ज़ आहे वाव जो, उन खां पोइ लफ्ज़ आहे असर जो। वा असल में आहे व अल असर, पर अरबी कानून ऐं अरबी ग्रामर जे करे इनखे असीं पढ़ंदासीं वल असर। वाव जुदा है, असर जुदा है। इहो वाव कसम जो आहे, जीअं पाण चवंदा आहियूं मूंखे हेॾो हेॾो कसम आहे ऐं कसम थो खणा। हर ॿोलीअ में को न को लफ़्ज़ कसम जो हूंदो आहे। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जे पाक कलाम जे इन आयत सगोई जे मुंड में इहो वाव कसम जो आहे। असर जी माना है ज़मानो, माना या थींदी अल्लाह ताला फरमाए थो मूंखे ज़माने जो कसम आहे। सुभान अल्लाह।
असाई तव्हां कसम उन जगह ते खणंदा आहियूं जिथे पाण खे शक ऐं गुमान हूंदो आहे त अॻियो माण्हू मुंहिंजी ॻाल्हि क़बूल शायदि न करे, मुंहिंजी ॻाल्हि में शायदि शक करे, त हिनखे कसम खणी ॿुधायां त जीअं मुंहिंजी ॻाल्हि ते हुनखे पक थिए। सुभान अल्लाह। तव्हीं या असीं पंहिंजे इत्मीनान लाइ ॿिए खे यकीन ॾियारण जे लाइ कसम खणंदा आहियूं। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खां वधीक ॿियो को सचो आहे कोन। उहो रब करीम छो कसम खणे? कहिड़ी ज़रूरत आहे ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात खे? मुजाहिदा तफ़सीरनि बुज़ुर्गनि आलिमनि पंहिंजनि किताबनि में तशरीफ़ुनि में तशरीहुनि में तफ़सीरनि में लिखियो आहे त कसम ॿ क़िस्म हूंदो आहे। हिकिड़ो अॻे खे इत्मीनान ॾियारण जे लाइ, ॿियो अज़मत इज़त ऐं कंहिं शइ जे अहमियत खे ज़ाहिर करण जे लाइ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे लाइ फरमायो आहे वमल अस्दक़ु मिनल्लाहि क़ीला। केरु जेको अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खां वधीक सचो हुजे, यानी सभिनि खां वधीक अल्लाह सचो आहे। बेशक अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ने जे बावजूद फरमायो वल अस्र, मूंखे कसम आहे ज़माने जो। तव्हां ई असां कसम खणंदा हूं मुअज़्ज़ज़ शइ जो, क़ुरान पाक जो कसम खणंदासीं, अल्लाह जो कसम खणंदासीं, अल्लाह जे सिफ़तुनि जो कसम खणंदासीं, या वरी ॿियूं जेके पंहिंजे ख़्याल में इज़त वारियूं शयूं हूंदियूं आहिनि। हालांकि शरीयत पाक जो कानून इहो आहे त अल्लाह जे ज़ात खां सवा ऐं अल्लाह जे सिफ़ात खां सवा ॿिए जो कसम खणणु नाजाइज़ आहे। सुभान अल्लाह। असीं पंहिंजी इस्लाह कयूं। असीं कॾहिं कॾहिं चवंदा आहियूं अबा नूर भटारे जो कसम आहे, अबा मूंखे पंहिंजे पुट जो कसम आहे, अदा मूंखे फलाणे जो कसम आहे। इहो शरीयत पाक में मनो आहे। हबीबन करीमन ईअं बि फरमायो आहे त जेको गैरुल्लाह जो अल्लाह खां सवा ॿिए जो कसम थो खणे सो शिरक थो करे। असीं तव्हीं सभु मुस्लमान आहियूं। असीं तव्हीं पंहिंजी इस्लाह कयूं। जेकॾहिं अॼु ताईं असां खां का ग़लती थी आहे ऐं असीं ग़लति नमूने सां को कसम खणंदा रहिया आहियूं त आइंदा जे लाइ इन खां तौबह ताब थियूं। ऐं जेकॾहिं कसम खणण जी ज़रूरत महसूस कजे त सिर्फ़ु अल्लाह जे ज़ात जो या अल्लाह ताला जे सिफ़ात जो या अल्लाह जे पाक कलाम जो कसम खयो वञे। बाक़ी ख़ुदा ताला जे ज़ात सिफ़ात ऐं कलाम पाक सां ॿिए कंहिं जो कसम जाइज़ न आहे। दोस्तो अज़ीज़ो, इहो त आहे तव्हां जे लाइ असां जे लाइ हुकुम। छाजे करे त तव्हीं असीं सभु मुकल्लफ़ आहियूं, यानी शरीयत जा पाबंद आहियूं। असांजे मथां अल्लाह जा हकाम आहिनि जंहिं ते असांखे तव्हांखे अमल करणो आहे। अलाह साईं कंहिंजो पाबंद कोन्हे। सुभान अल्लाह। क़ुरान पाक खे अवां गौर सां ॾिसो। हिन सूरत में अल्लाह ताला फरमायो वल अस्र, कसम मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे ज़माने जो। पर जेकॾहिं तव्हां ॿियनि सूरतुनि में ऐं ॿियनि आयतुनि में गौर कंदा, अव्हां खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ॿियनि शयुनि जा कसम खणी ॿुधाया आहिनि। मां तव्हांखे चंद मिसाल अर्ज़ कयां जीअं तव्हांखे सम्झ में अची वञे त अल्लाह ताला जी ज़ात रुगो ज़माने जो कसम कोन खयो आहे, बल्कि ॿियनि शयुनि जो बि कसम खयो आहे। सुभान अल्लाह। मिसाल, ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में फरमायो वत्तीन वज़्ज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीर। सुभान अल्लाह। इते अल्लाह ताला लागी था ॿ टे कसम खया। वत्तीन वज़्ज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन, 4 कसम खई। तीन अरबी ज़बान में चइबो आहे अंजीर खे। अंजीर जो हिकिड़ो वण थींदो आहे। वज़ैतून इहो बि हिकिड़ो वण आहे। वतूर सीनीन जबल तूर सीना जो आहे। वहाज़ल बलदिल अमीन, इन मां मुराद मक्के जो शहर आहे। अल्लाह ताला फरमा मूंखे इंजीर जो कसम आहे, मूंखे ज़ैतून जो कसम आहे, मूंखे तूर सीना जबल जो कसम आहे। मां अल्लाह जे ज़ात बाबरकात खे मक्के पाक जे शहर जो कसम आहे। सुभान अल्लाह। इहा बि क़ुरान शरीफ़ जी सूरत आहे।
या बाबा के याद हूंदी न त ॿुधी अथव। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू में इरशाद फरमायो ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। इन सूरत में अल्लाह ताला जी ज़ात ला उक़सिमु बिहाज़ल बलद, इते भी खुदा ताला जी ज़ात बाबरकात कसम खयो आहे, पर इते साॻी ॻाल्हि आहे खुदा ताला जी ज़ात कसम थो खणे मके पाक जो। सुभान अल्लाह। अहिड़े तरीक़े सां क़ुरान पाक जूं घणियूं सूरतूं आहिनि, घणियूं आयतूं आहिनि। मिसाल तौर रब ताला जी ज़ात बाबरकात फरमायो वकीलिही या रब, रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए तो मुंहिंजा प्यारा हबीब तूं जमल पंहिंजे ज़बान सां चवीं थो त मुंहिंजा मौला ही क़ौम मूंखे नथी मञे, मुंहिंजे चवण ते अमल नथी करे, तूं मूंखे दाह थो ॾी शिकायत थो करी त क़ौम मूंखे नथी मञे, क़ौम सां मां पाण ई निमटंदुसि, पर मुंहिंजा महबूब मूंखे तुंहिंजे इन कौल जो कसम आहे। सुभान अल्लाह। मूंखे तुंहिंजे इन ॻाल्हाव जो कसम आहे, मूंखे तुंहिंजे इन गुफ़्तगू जो कसम आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बयान फरमायो ला उम्रुका इन्नहुम लफी सकरतिहिम यअमहून। वरी पंजी छही जगह जो अल्लाह ताला ॿी ॻाल्हि थो फरमाए। रब ताला फरमाए तो इहे जेके तोखे नथा मञनि, तुंहिंजी मुखालफ़त था कनि, तुंहिंजे तरीक़े खां पुठी रहनि, मां रब करीम जी ज़ात बाबरकात इन्हनि जे लाइ थो चवां त मूंखे कसम आहे प्यारा हबीब तुंहिंजे हयातीअ जो। सुभान अल्लाह। तुंहिंजे हयातीअ जो कसम आहे। अल्लाह सही तो चवे, नबी सही के त तुंहिंजे उमिरि जो कसम आहे, तुंहिंजे हयाती जो कसम आहे। इहे गुमराही में भटकंदा ई रहंदा, गुमराह ई हूंदा, पर इहे गुमराह ॼाणनि त मां ॼाणा, पर मूंखे तुंहिंजे हयातीअ जो कसम। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हाणे ॿ टे कसम मूं तव्हांखे मिसाल तौर ॿुधाया। अञा ॿिया बि क़ुरान शरीफ़ में अहिड़ा वाक़िया ऐं अहिड़ा मिसाल आहिनि, पर मूं रुॻो तव्हांखे चंद मिसाल ॾिना। पर अवां इन सभिनी कसमनि खे गौर सां ॾिसंदव त इन सभिनी जो महवर मरकज़ सबब हिकिड़ो आहे। सुभान अल्लाह। अवां सोचींदव त न काॾे ज़ैतून, काॾे तूर सीनिया, काॾे हाज़ल बलदुल अमीन, काॾे इंजीर जो वण, काॾे सघे मके जे शहर जो कसम, काथे नबी साईं जे हयाती जो कसम, काथे नबी साईं जे कौल जो कसम, काथे वरी ज़माने जो कसम, वला असर कसम आहे ज़माने जो। इन जो मरकज़ हिकिड़ो की आहे। मां इन जे बारे में थोरी वज़ाहत करे पोइ अॻिते हलां थो जीअं तव्हांजे दिमाग़ में ॻाल्हि वेही रहे। हिकिड़ो दफ़ो मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां हबीबनि ते दुरूद पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना मौलाना मुहम्मद वालिही व सहाबिही व बारिक व सल्लम अलैहि। प्यारा दोस्तों, अज़ीज़ो मुसलमान भाइरो, पहिरीं पहिरीं ॻाल्हि तव्हांखे दिमाग़ में वेहारणी आहे त कसम हमेशा इज़त ऐं अज़मत वारी शइ जो खणबो आहे। अबा कंहिंजो कसम खणबो आहे चओ? इज़त ऐं अज़मत वारी शइ जो। अवां स्टेज वारा न ॻाल्हायो, ऐं उहो ई ॻाल्हाईंदो, मुंहिंजे वेठा वेठा आहियो न, इहे जेके परे वेठा आहिनि तंहिंखां पुछां जवाब सगोरी मुंहिंजो आवाज़ तव्हां ताईं पहुचे थो न? हा साईं, हा तव्हां न कयो, हू कनि लाउड खणी आयो, लाउड से खणी आयो। आवाज़ अचे थो? थोरो वर्दी ॾींदा हलिजो त जीअं मूंखे यकीन थिए तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो था। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कसम खया, पर कसम खणबो आहे इज़त ऐं अज़मत वारी शइ जो। कंहिंजो कसम खणबो आहे? चओ इज़त वारी शइ जो। इज़त वारी शइ जो न मुड़िए न। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इज़त वारी शइ जो कसम खयो। हाणे तफ़सील सां मां वल असर खे पोइ ॿुधाईंदुसि। पहिरीं ॿुधो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो वत्तीन, कसम मां अल्लाह जी ज़ात खे अंजीर जो। अंजीर त खोड़ थो मिले अफ़गानिस्तान खां अचे थो, उते मुंहिंजा अदा जीअं पंहिंजे मुल्क में निमू ऐं बकरियूं खाईंदियूं आहिनि, ॿिया गाह वग़ैरह तहिड़े नमूने सां उतां जा जानवर वग़ैरह खाईंदा आहिनि। पाण वटि लाड़ो आहे, केरड़ा, बबुर आहे, फोगा, अहिड़ियूं घणियूं शयूं आहिनि, निमू जाम आहिनि। अंजीर जन मुल्कनि में थिए थो त ॿेलनि जा ॿेला बीठा आहिनि।
सुभान अल्लाह। कहिड़ी हुन जी इज़त आहे। अल्लाह जी ज़ात छो कसम खयो। और मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ तफ़सीरनि लिखियो आहे, बुज़ुर्गाने दीन लिखियो आहे, अल्लाह जे हबीब जे आशिक़नि लिखियो आहे त अल्लाह ताला जल जलालुहु मनवारु जरी हज़रत आदम अलैहिस्सलाम खे फरमायो हो, या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्नता फकुला मिनहा रगदल हैसु शि'तुमा वला तक़रबा हाज़िहि शजरत फतकूना मिनज़ ज़ालिमीन। सुभान अल्लाह। हजरत आदम अलैहिस्सलाम खे खुदा ताला जल जलालुहु मन वालू जन्नत में रहायो हवा समेत। पोइ उते अल्लाह ताला ही हुकुम कयो ॿिन्ही खे त जन्नत में रहो, खाओ पीओ, सब कुछ तव्हांजे हवाले आहे, पर ला तक़रबा हाज़िहि शजरत, हिन वण जे वेझा न वञो, ॿी सॼी जन्नत तव्हांजे हवाले आहे। सुभान अल्लाह। शैतान आदम जे करे तड़ियो हो, जो आदम अलैहिस्सलाम खे पाण खां घटि इंसान समझी सजदे जो इनकार कयो हुयई, रब करीम हुनखे पंहिंजे दरबार मां तड़े छॾियो। हुन दिल में सोचो त जंहिंजे करे मां तड़ियो आहियां उन खां वेर वठां। ऐं आदम पहिरों इंसान हो, अॻ में को इंसान थियो ई कोन हो। हज़रत आदम अलैहिस्सलाम पंहिंजी हवा सां गॾु जन्नत में रहे थो। शैतान इंसानी सूरत बणाए जन्नत में अंदर शैतान जी दाख़िला मना हुआ, दरवाजे ते ॿाहिरि वेही माण्हूअ जी सूरत में थी वेही रोअण लॻो, वठी दादियूं कई, वठी रड़ियूं कई, वठी दाऊं कई। हज़रत हवा रज़ी अल्लाह ताला अन्हा जन्नत जे दर ते वञी पुछई, केरु आहीं, छो थो रोई? चई, आउं तव्हांजो ख़ैर ख़्वाह आहियां। क़ुरान पाक में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे, कसम खयई, कसम खयई, मां कसम खणी तव्हांखे चवां थो तव्हांजो ख़ैर ख़्वाह आहियां, तव्हांजो हमदर्द आहियां, मां तव्हांजी भलाईअ में आयो आहियां। कहिड़ी भलाई थो करी, कहिड़ी हमदर्दी थो करी? चई, अल्लाह ताला तव्हांखे झलियो आहे, हिन वण जे वेझा न वञिजो। चई, हाओ, ख़बर अथव छो झलियो अथई? इहा त का ख़बर कान्हे का, हिन वण जो नालो आहे शजरतुल ख़ुल्द। हिनखे चवंदा आहिनि शजरतुल ख़ुल्द, माना दाइमी हमेशगी वारो वण। हिनखे जेको खाईंदो हिन में अहिड़ो पावर आहे जो इन जे खाइण सां हमेशा हमेशा जन्नत में माण्हू रहंदो। सुभान अल्लाह। अल्लाह जी मर्ज़ी कान्हे त को तव्हांखे जन्नत में हमेशा रहाए, तव्हांखे चुटकुलो वठाए, मज़ो वठाए, जन्नत में ॿ टे ॾिहाड़ रहाए, वरी कढंदो। इन जे करे झलियो अथई, जेकॾहिं खाईंदव त हमेशा रहंदव, पर अव्हांखे झलियो अथई न खाओ, न खाओ त जीअं तव्हांखे जल्द कढां, छो त इहो वण ई अहिड़ो आहे जेको खाईंदो सो हमेशा रहंदो। हज़रत बीबी हवा दिल में सोचो त अहिड़ो नेक, टटको ॿधल, ॾाढ़ी छॼल, डिघो जुबो पातल, सोणी मोलविन वारी सूरत, आलिम सालियो भलारो नेक, परे खां जहिड़ो वॾो हाजी साहब पियो लॻे, इहो कीअं कूड़ हणंदो? वरी कसम बि खई त मां अल्लाह जो कसम खणी तव्हां सां ॻाल्हि थो कयां, अॼु ताईं कंहिं बि माण्हू अल्लाह जो कसम कोन खयो हो। कूड़ो कूड़ो कसम कंहिं बि कोन खयो। हाणे जेका शइ न हुजे, अवांजे मुल्क में अॼु ताईं 14 सदियूं गुज़रियूं, पर अवां ॻाल्हि कान ॿुधी हुई त को झंडे में बि इमाम ईंदा आहिनि। ॿुधो आहे बाग़री? 7 पीढ़ियूं गुज़रियूं, अवांजा, असांजा, तव्हांजा वॾड़ा बि पोड़ा थी विया, उन्हनि जा वॾा सदियूं गुज़रियूं, पर कंहिं बि इहे कोन ॿुधो हो, न को थियो त को झंडे में इमाम ईंदा। पर नई ॻाल्हि थी पई, पोइ हुजे या न हुजे, शियो सुन्नी पंहिंजो पराओ वेगलू करे सभु वञी पहुता। हालांकि इहो शोशो रुगो शियनि जो हो, बद मज़हबनि जो हो, बद अक़ीदनि जो हो, कंहिं बि अहले सुन्नत जमात वारे खे वञणो कोन हो। पर नई जो ॻाल्हि थी पई त भला हल के करबला मदीने वञो, हलो चंबड़ में मां वञी थी अचो। नई ॻाल्हि, पढ़िया लिखिया समझदार माण्हू बसूं भाड़े करे, टैक्सियूं करे पहुता। नई शइ थी पई, हमेशह नई शइ खे शो हूंदो आहे, पोइ छा बि हुजे पोइ पिछाड़ी वरी धूड़ पाए। पर फ़िलहाल नई ॻाल्हि आहे,
हाँ हे जो नई गाल थी पई हुन वठी कसम खया तो बीबी हवा वेचारी वेसाइजी वई आई वरी तमन्ना कहिड़ी आहे त हेड़ो कूड़ के हलंदो ही वण ई अहिड़ो आहे जेको खाईंदो सो हमेशह रहंदो हेड़ा मज़ा जन्नत जा कीअं छॾियूं अलाह त असांखे कढंदो हाणे ही सच थो चए खा त हमेशह रहूं अल्लाह इन मुगालते में अची करे खाधई हालांकि अल्लाह जो नबी आदम नबी आहे नबी गुनाह कोन कंदो आहे नबी गुनाह जे वेझो कोन वेंदो आहे नबी गुनाह खां मासूम हूंदो आहे इहो नबीअ जो गुनाह कोन लेखबो पर नबीअ जी उम्मीद आसरो इहो हो उनखे ख्याल में आ ॻाल्हि विधी वई त शजरतुल खुल्द आहे हमेशह तव्हांखे रहाईंदो खाधई बि पर नियत सवाब जी असां जेकॾहिं हुन खां बेफ़रमानी थी वई तब इरादो इहो हो त हमेशह जन्नत में रहा जंहिंजो ख़ुदि क़ुरान शाहिद आहे त आदम जो गुनाह जो इरादो कोन हो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में फरमायो आहे वलम नजिद लहू अज़मा आदम अलैहिस्सलाम जॾहिं कणक जो दाणो पे खाधो रब ताला फरमाए थो आदम जो इरादो कोन हो खता जो गुनाह जो बेफरमानी जो इरादो कोन हो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे बाने खे माफ़ कंदो आहे इंसान खां गुनाह जो कमु थी पवंदो आहे उन गुनाह जे कम जे करे जेकॾहिं इंसान गुनाह ते इसरार करे तकब्बुर करे गुरूर करे त रब तड़े छॾींदो आहे पर जे गुनाह खे गुनाह सम्झी माफ़ी वठंदो आहे त उन गुनाह जी माफ़ी मिली वेंदी आहे सुभान अल्लाह मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां पोइ पंहिंजी ॻाल्हि पूरी कयां हीअ ॻाल्हि मुंहिंजी ॿुधिजो हजरत सुल्तान बायजीद रुस्तामी रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह कॾहिं कॾहिं मस्ती में अची चवंदो सुबहानी महाज़म शानी सफ़ा कुफ्र जो कलमो आहे सफ़ा कुफ्र जो कलमो सुबहानी महाज़म शानी मां सुबहान आहियां मुंहिंजो वॾो शान आहे हालांकि सुबहान आहे रब सुभान अल्लाह बेशक सुबहान रब्बी अल आला सुबहान रब्बी अल अज़ीम फिरौन बि चयो अना रब्बुकुमुल आला मां तव्हांजो वॾो रब आहियां हाणे हिकिड़े पासे फिरौन आहे ॿिए पासे हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह आहे हिकिड़ो ख़ुदा जो वली आहे हिकिड़ो ख़ुदा जो दुश्मन आहे ॻाल्हि ॿिन्ही जी कजहिड़ी और मुझा प्यारा दोस्त अज़ीज़ असांजे महबूब मुर्शिद पीर से रोज़े थी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां इहो सवाल कयो वियो अल्लाह जा वली सम्झ में ॻाल्हि कान थी अचे असांखे सम्झाए ॾोह हिकु जहिड़ो आहे ॾोह ॿिन्हीअ खां हिकु जहिड़ो थियो आहे हिकिड़ो अल्लाह जो दोस्त आहे ॿियो अल्लाह जो दुश्मन आहे इहा ॻाल्हि की आहे सुभान अल्लाह अल्लाह जो वली फरमाए थो सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया त मां तव्हांखे मिसाल थो ॾियां मां तव्हांजे आॾो हिकिड़ी ॻाल्हि थो कयां सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाह अलैह बादशाह हो उन पंहिंजा वज़ीर घुराया वज़ीरनि खे घुराए पंहिंजे आॾो वेहारई उन वज़ीरनि में हिकिड़ो वज़ीर उनखे सभिनि खां प्यारो हो जंहिंजो नालो हो अयाज़ बादशाह छा कयो जो पंहिंजा सोन जा प्याला या चीनीअ जा प्याला या का ॿिया क़ीमती प्याला हा हर हिक जे हिकिड़ो हिकिड़ो हवाले कयो हिकिड़े हिकिड़े प्याले जी हज़ार हा लख हा रुपया क़ीमत हुजे सुभान अल्लाह सभु कंहिंखे प्याला ॾेई वियो आॾो वेहारे बादशाह चयो ओ दीन मोहम्मद वज़ीर जी सही प्यालो भंज साईं खजाने जो नुक़सान साईं जो नुक़सान बादशाह सलामत जो नुक़सान मुखों कोन थींदो साईं हेड़ी भली शइ अरे भंज बाबा साईं आऊं कोन भॼंदुसि बादशाह लठ कई भंज भञी विधाई वरी ॿिए वज़ीर खे चई हुन चयो त हिन 10 मार्कूं खयूं त मां वरी 15 खणा अरे भंज प्यालो साईं मुखां बानीअ जे ॿार खां इहो कमु न थींदो तुंहिंजो प्यालो कीअं भॼा उन बि ज़ोर मर्स सां हणी मिंथू सिंधू कराए दड़का दाब खाई उन बि प्यालो भॻो सभु कंहिं इहे अहिड़े तरीक़े सां प्याला टुकर कया पर बादशाह खे बार बार चवरायो ज़ोर सां ज़बरदस्ती सां जंहिं महिल आयो आया तब हाणे नंबर वारो शुरू थियो ॾे ख़बर दीन मोहम्मद वज़ीर छो भॻी प्यालो साईं तो त चयो मूं त कोन पियो भॻो
पर तो भंजरायो तो छो भगो सही मूं त घणो ई मनो कई पर तो भंजरायो अब तो छो भगो सही तो भंजरायो सभिनी खां पुछंदो हुयो जंहिंमहिल अयाज़ जो वारो आयो अयाज़ लब्बैक साईं प्यालो छो भॻी जे क़िबला मां बानीअ जे ॿार जी ख़त आहे मूंखे माफ़ थिए सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां बानीअ जे ॿार जी ख़त आहे मूंखे माफ़ थिए जंहिंमहिल इहे हल लफ़्ज़ ते आहे बादशाह तो चए कमु सभिनि हिकु जहिड़ो कयो आहे सभई हिकु जहिड़े कम में शरीक आहियो पहिरीं त तव्हां मुंहिंजो चवणु कोन मञो मूं तव्हांखे बार बार चयो पर प्याला न भॻव वरी भञण खां पोइ ॾोही बि मूंखे ठाहियो हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया जंहिंमहिल शैतान खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो हो त आदम खे सदो छो कई छो न कई आदम अलैहिस्सलाम खे सदो करी हा त चई इन्नक अग़वैतनी ओ मौला खे गुमराह कयो हो फेराए ॾो हला ते तो त मूंखे गुमराह कयो हज़रत बाए बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि होश में अचे थो खलीफा चवन था मुरीद चवन था खादिम चवन था ओ साईं तो अगारो ही लफ्ज़ पे चया केड़ा सुबहानी मा आज़म शानी फिरौन भी चवंदो अन रब्बुकुमुल आला अरे ये लफ्ज़ तो छो चया हज़रत बाए बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि आलिम घुराए तो मौलवी घुराए तो मुफ्ती घुराए तो ताज़ीर जो मां शरीयत जे ताज़ीर जो हक़दार आहियां मूंखे यादि कोन्हे जेकॾहिं मूं इहे लफ़्ज़ चया हल त मूंखे ताज़ीर जो शरा मुहम्मदी में मूंखे क़त्ल कयो वञे मां जहिड़ो रहण जो हक़दार कोन आहियां मां गुनाह जो कमु कयो आहे हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था गुनाह ॿिनी हिकु जहिड़ो कयो आहे पर हिकिड़ो गुनाह कयो आकिरियो बीठो आहे ॿियो गुनाह कयो चवे थो पाए पांद गिटीअ में अङण जे अचनि अवगुण ऐब कचायूं ढकण थी ढकजनि पोइ तोरी लख हुजनि त बि माफ़ियूं ॾिजनि में धरां हिकिड़ो हुआ जेको गुनाह करे आकिरजी थो वञे छा थी पियो कहिड़ो काबो डाठ में कहिड़ो गुनाह थी पियो छा आहे मिड़ई ख़ैर आहे आकड़ ॿियो थो चए आदा हा ॿेली गुनाहगार ॿेली मूंखां ख़ता थिए थी पई अरे पोइ बख़्शींदो यार तू भी खड़ी मुखे माफ कर रब भी मुखे माफ कर दो आइंदा जे लाइ तौबा तो क्या खुदा मुंहिंजूं ख़ताऊं माफ कर दो त रब जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे गुनाहगार आहे बुछड़ो आहे बेफरमान आहे हरामखोर आहे मुखे नाराज़ करण वारो पर आकड़ कोन थो करे निवड़त थो करे मुंहिंजे रहमत जो दरिया अहिड़ो जोश में अची थो वञे हुन जी निवड़त जे करे मां ख़ताऊं माफ थो फरमाए त अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम लाइ छा फरमायो लम नजिद लहू अज़मा आदम जो इरादो कोन हो गुनाह जो पर दाणो खाई वेठो किसो मुख़्तसर मां परे हलियो हुयुसि तव्हां खां ॻाल्हि दिमाग़ मां निकिरी वेंदी मोटी अचां पंहिंजी जाइ ते आदम अलैहिस्सलाम दाणो खाधो रब सी फरमात निकिरो जन्नत मां ॿ दुट बण हाणे जन्नत में रहण जे लाइक़ न आई क़ुरान पाक में अल्लाह ताला ये फरमायो आहे त ॿिन्ही खे ख़ुदा ताला जे जन्नत मां कढियो त जेको जन्नत जो लिबास हो तो बि लाहे वरताई जन्नत जी शइ ॿाहिरि न ईंदी आहे ॿाहिरि जी शइ जन्नत में न ईंदी आहे अंदरियां अंदर ॿाहिरियां ॿाहिरि हज़रत आदम अलैहिस्सलाम जा लिबास लही वियो जन्नत मां ॿाहिरि निकितो हाणे इज़त वारो नबी मलाइकनि खां ख़ुदा सजदा कराए इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा जो ताज पाराए वनफख्तु फीहि मिन रूही रब चयो मां पंहिंजो रूह हिन में फूकियो आहे इज़त मक़ाम मर्तबो मलाइकनि खां सजदा कराए आदम खे खलीफ़ो बणाए वरी जो ॾमिरजी पियो त वरी उघाड़ो करे कढई अल्लाह रोईंदो निकितो आहे पशेमान थी निकितो आहे ख़ता थी वई गुनाह थियो जन्नत मां निकितो थो अचे जंहिं बि वण जे वेझो लंघे वण जा पन ॾिसे आदम अलैहिस्सलाम वण खे चवे ओ दरख़्त ओ वण मूंखे पन ॾे त मां पंहिंजी उघड़ ढकियां लॼ थी अचे हया थो अचे हे त जन्नत आहे पर हेठि ज़मीन ते वेंदुसि उते ॿी बि मख़लूक हूंदी जानवर हूंदा पखी हूंदा परिंदा हूंदा उहे मुंहिंजी उघड़ ॾिसंदा मूंखे हया थो अचे पन ॾे त मां ढके ॿाहिरि निकिरां पर जेको भी वण हज़रत आदम अलैहिस्सलाम सां ॻाल्हाए त इहे चवे नख़लहु व नतरुकु मई यफ़जुरुका आदम
जेके अल्लाह तड़े तंहिंखां असां बि बेज़ार, जेको अल्लाह जो फाजिर बानो तंहिंखां असां बि बेज़ार। दूर तन्हीअ खां लॾे जंहिंजी नाहे महड़ मल्ही रॾे, पखा तन पापिल खां परे परां अॾे, पोइ छा गतनीअ जी छॾी जेके धनारऊं धार चरनि। बेफ़रमान खां परे थी वञा, बाइकाट कजां, उन खां कतौ तालुकात कजां, जे हुनखे ख़बर पइजी वञे त मुआशरे में मुंहिंजी इज़त न आहे, मां बेफ़रमान थी पियो आहियां, मन उन बे बाइकाट जे करे रुजू थी पवे। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे जन्नत जे दरख़्तनि आदम अलैहिस्सलाम खे जवाब ॾिनो आहे, असां तोखे पता कोन ॾींदासीं, तोखे पन कोन ॾींदासीं, जहिड़ो आई तहिड़ो हलियो वञ, असीं तोखे पन ॾियूं मता अल्लाह असां ते न मरिजी पए। सुभान अल्लाह। हर वण खे मिल्थ कई, हर वण इहो जवाब ॾिनो। आख़िर जॾहिं जन्नत जे दर ते छेड़े में आयो, हाणे बसि ॿाहिरि निकिरे थो घटीअ खां ॿाहिरि, उते अंजीर जो वण बीठो हो। अंजीर जो छाजो अदा? अंजीर जो। ॻाल्हायो महिरबानी कयो। अंजीर जो अंजीर दर ते आहे। आदम अलैहिस्सलाम चयो ही हेतिरा सारा वण हितां खां वठंदो आयो आहियां, कंहिं बि मूंखे पन न ॾिना, हिन खे आख़िर में त चई ॾिसां, ओ अंजीर, चए जी आदम पन खपनि, उघाड़ो आहियां, पननि सां पंहिंजी जान ढकिया। अंजीर जो वण थो चयो प्यारा आदम, जेतिरा पन खपनी तेतिरा पटे वञ, तो ता मुंहिंजा पन कुर्बान। आदम अलैहिस्सलाम ॾाढो ख़ुशि थियो, पन पटे जी ज़रूरत आहे, पन पटे पंहिंजे अघड़ खे ढके, बीबी हवा जे कुझु हवाले कई, हाणे जन्नत खां ॿाहिरि निकितो, रब न मिरिजी पियो। ओ अंजीर, तूं कहिड़े बाग़ जी मूरी आहे, कंहिं बि आदम खे पन कोन ॾिना, तो छो ॾिना? ओ यामीन हिलोर जे ॻोठ वारो, मां तव्हां खां पुछां थो, अलाह साईं पुछे थो त छो ॾिनव? अलाह खे ख़बर कान हुई? ख़बर हुई साईं। कावड़िया हो, मां सम्झां थो। न मुते न कावड़ कजो, हाजी बिलाल ते कावड़ कजो, उनी घुरायो आहे। अवांजी निंड उनी फिटाई हूंदी। महिरबानी दोस्तो, अज़ीज़ो मुसलमान भाइरो, अर्ज़ ॿुधो, अल्लाह साईं खे ख़बर आहे न त छो पन ॾिना थी, या न आहे ख़बर? अदा ॻाल्हायो सोना, अल्लाह खे पतो आहे न आहे? पतो आहे त हिन अंजीर जे वण आदम खे पन छो ॾिना, इहा ख़बर आहे, पर रब ताला पुछे थो त छो ॾिनई? इन में हिकमत आहे, इन में राज़ आहे, इन में फ़लसफ़ो आहे, इन में हिकिड़ी ॻुझी ॻाल्हि आहे, इन में तमामु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। उहा इहा ॻाल्हि आहे त अल्लाह खे ख़बर हुई त ही सबब आहे जंहिंजे करे पन ॾिना विया आहिनि, पर जे अल्लाह पंहिंजे इल्म ते हले हा ऐं रुगो चुप खड़ी करे हा, पुछे न हा, त तोखे मूंखे कीअं ख़बर पवे? सुभान अल्लाह। बेशक तोखे केरु ॿुधाए हा, मूंखे केरु ॿुधाए हा, ऐं तोखे केरु ॿुधाया हा, तव्हांखे केरु सम्झाया, मूंखे ई ख़बर कान हुजे हा, कंहिंखे ख़बर कान हुजे हा, बसि अलाह खे ख़बर आहे। अलाह मालूम करे छॾियो त छो पन ॾिना अथई, बसि अलाह खणी चुप करे, पर न, अलाह पुछे इन जे करे थो त आउं पुछां, इहो वण ॿुधाए, ॻाल्हि ज़ाहिर थिए त मज़ो थिए। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात में बरकात। अर्ज़ कई मुंहिंजा मौला, मां हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पन ॾिनाई केन्हनि। अल्लाह रब ताला फरमा थो, हिकु चोरी ॿियो सीना ज़ोरी, हिकु त पन ॾिना थी, गुस्ताखी कई थी, आदम त सॻ अञा मौजूद आहे, ऐं वरी तूं थो चवीं त मूं ॾिनाई केन्हनि। ग़लति न चओ, मौला मूं आदम खे पन कोन ॾिना, हल कंहिंखे ॾिना थी। रअयतु फी जबीनिही नूर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ मुंहिंजा मौला, आदम अलैहिस्सलाम जॾहिं ॿाहिरि पे आयो, आदम मूंखे चयो त पन ॾे, पोइ मूं आदम जे निहारियो, जंहिंमहिल मूंखां पन घुरियई, आदम जे मुंहं में मौजूद नज़र कई त आदम जे पेशानी में तुंहिंजे प्यारे हबीब मुहम्मद जो नूर चमकी रहियो हुयो। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह। प्यारा, ओ मुंहिंजा रब, आदम खे मूं ॾिनाई कोन, आदम ॾे निहारियुमि त आदम जे पेशानी में हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा जो नूर हो।
पोइ मूं दिलि में चयो त मुस्तफ़ा जे नूर जी इज़त कयां। आदम ॼाणे त रब ॼाणे, आदम जी मर्ज़ी ख़ुदा जी मर्ज़ी, मां हबीबन करीमन जे नूर जी ताज़ीम करे या अल्लाह उन महबूब जे नूर जी इज़त करे आदम खे पन ॾिना अथमि। हाणे तुंहिंजी मर्ज़ी जेका वणे सा सज़ा ॾे। रब करीम फरमाए तोखे कहिड़ी सज़ा ॾियां? तो मुंहिंजे हबीब खे सुञातो आहे, तो मुझे यार के सुञातो आ, मुझे महबूब के सुञातो आ। जन्नत भी उन जे करे जोड़े में, आसमान भी उन जे करे जोड़े में, खुदाई भी उन जे करे पैदा फरमायम, जमीनू आसमान उन जे करे पैदा कयम। अगर उहो न हुजे हा त का शइ को न पैदा कया हा। लौलाहु मा खलक़तुल अफलाक, अगर महबूब मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात के न जोड़ा हा का शइ को न जोड़ा हा। हर शइ जोड़ी नबी जे करे थम। ओ अंजीर तू भी नबी जे करे आयो आ, ये दरख्त भी नबी जे करे आया हल, जन्नत भी नबी जे करे आई आ, हर शइ महबूब मोहम्मद करीम जे करे मूं पैदा फरमाई आ। पोइ जंहिंजे करे सभु कुझु पैदा कयो अथमि तो उनखे सुञातो आ। हाणे कावड़ लही वई, गुस्सो कोन थो कया, पर अंजीर तोखे इनाम थो ॾियां। मां पंहिंजे क़ुरान में तुंहिंजो कसम थो खणा, वतीन, उन अंजीर जो कसम आ जंहिं अंजीर मुंहिंजे महबूब मोहम्मद खे सुञातो। सुभान अल्लाह। वण सुञाणे, वण जी इज्जत थे। वज़ैतून, अल्लाह ताला जे प्यारनि नबियनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां गॾिजी 70 ख़ुदा जे नबियनि ज़ैतून जेको पंहिंजे मुल्क में लाड़काणे वारो इहो न, अरबस्तान में ॿियो हिकिड़ो ज़ैतून थींदो आहे जंहिंजो आम तरह पसारी वटि ज़ैतून जो तेल भी मिलंदो आहे। ही उहो ज़ैतून आहे, उहो ॿियो ज़ैतून आहे। उन जा नंढड़ा तमामु दाणा थींदा आहिनि, जीअं पट पेरूं थींदा आहिनि इन जेॾा दाणा थींदा आहिनि। हिन ज़ैतून जा पन वॾा आहिनि, हुन जा पन बि नंढड़ा थींदा आहिनि। पर उहो ज़ैतून इन जे करे ख़ुदा खे प्यारो आहे जो अल्लाह जे 70 नबियनि हुन जो तेल वापरायो हो। सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमाए थो इन्ही वे ज़ैतून जे वण जी मुंहिंजे नबियनि सां निस्बत आहे, मूंखे इहो प्यारो आहे। व तूर सीनीन, तूर सीना जे जबल जो अल्लाह कसम इन जे करे थो खणे जो तूर सीना जे जबल ते मूसा कलीमुल्लाह जा पेर लॻा हा। व हाज़ल बलदुल अमीन, रब थो चए मूंखे हिन मके बलदुल अमीन जो कसम। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। छो मौला मके जो छो कसम थो खणी? काबो आहे न, हिजर अस्वद आहे इन जे करे न, मकाम इब्राहिम ते आ न, आबे ज़मज़म ते आ न, अरफात वेझी आ न, मुज़दलिफ़ो वेझो आ न, मिना वेझी आ न। भला पोइ मौला छो थो कसम खणी? ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद, इन मके जे शहर जो इन जे करे कसम थो खणा जो आमिना जे लाल मुहम्मद करीम ते कदम घुमाया आहिनि। सुभान अल्लाह। रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात ने गोठ में घुमियो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए जाते मुंहिंजो हबीब घुमे पंहिंजा पेर घुमाए, मां अल्लाह जी ज़ात बाबरकात उन शइ जो कसम खणंदो आहियां। अवां ॾिसंदो त जेकर इंजीर जो कसम आहे त बि नबीअ जी निस्बत आहे, जे तूर सीना जो कसम आहे त बि नबीअ जी निस्बत आहे, जे हाज़ल बलदुल अमीन आहे त बि अल्लाह जे नबीअ जी निस्बत आहे। पर जेकॾहिं तव्हां ॾिसंदो न उम्र का ऐं प्यारा नबी तुंहिंजे हयातीअ जो मूंखे कसम आहे, हिते बि नबीअ सां हिन जो ताल्लुक आहे। वकीली या रब, ऐ नबी तूं तो ही थो त मुंहिंजा हीअ क़ौम वारा मूं ते ईमान नथा आणनि, तुंहिंजे हिन गुफ़्तगूअ जो कसम आहे, इहा बि अल्लाह जे नबीअ सां निस्बत आहे। त हाणे वल असर में बि ॾिसणो आहे, रब तो चए वल असर, मूंखे कसम आहे ज़माने जो। सुभान अल्लाह। मौला कहिड़ो ज़मानो? 12 वॻा, 10 वॻा, 1 वॻो, सुबुह जो, मंझंदि जो, शाम जो, सोमहरी जो, आधी लिखी आहे, कंहिं कहिड़ी ॻाल्हि लिखी आहे, पर आशिकनि चयो आहे ते वल असर मजा मुराद उहो ज़मानो आहे जंहिं ज़माने में मुस्तफ़ा जी ज़ात दुनिया में आया। अल्लाह ताला फरमाए थो वल असर, मूंखे कसम आहे उन ज़माने जो जंहिं ज़माने में नबीअ जी ज़ात बाबरकात दुनिया में आया। इन्नल इंसान लफ़ी खुसरन, इंसान घाटे में आहे, इंसान टोटे में आहे, इंसान नुक़सान में आहे। रब कसम खणी थो चवे इंसान पंहिंजे पाण ते पेर ते कुहाड़ो पियो आहे। अल्लाह। नमाज़ न पढ़ूं असांखे नुक़सान, बेशक चोरी कयूं असांखे नुक़सान, ज़िना कयूं असांखे नुक़सान, हराम खाऊं असांखे नुक़सान, पराओ हक़ खाऊं असांखे नुक़सान, ॿिए खे नुक़सान त कोन्हे, घाटो त पंहिंजो आहे।
के ॿिए जो नुक़सान आहे, पंहिंजो नुक़सान। वल असर इन्नल इंसान लफी खुस्र, अल्लाह ताला फरमाए थो मूंखे कसम आहे ज़माने जो, इंसान घाटे में आहे। माना जेको बि बुछड़ाई बुराईअ जो कमु थो करे पंहिंजे पाण खे नुक़सान थो थिए। पोइ इहा का अकुलमंदी चइबी जो माण्हू पंहिंजे पाण खे नुक़सान ॾिए, पाण खे घाटे में विझे, पंहिंजे पाण खे खसारे में विझे, पंहिंजे पाण खे टोटे में विझे। जेकॾहिं फसल लुढ़ी वियो आसरो आहे त इंशाअल्लाह ताला सुभाणे वरी फसल भलो थींदो, पर ख़ुदा ताला आख़िरत वारे नुक़सान खां बचाए। अगरि ईमान हलियो वञे, अगरि कलमो हलियो वञे, अगरि दीन हलियो वञे, अगरि धर्म हलियो वञे, अगरि क़यामत में इंसान ख़ुदा जे ॾाढो कान्यारो थी पवे, पोइ मुंहिंजा प्यारा दोस्त का वाह कान्हे का, को उते सहारो कोन्हे को, न का सिफारिश हलंदी, न का ओधर मिलंदी, न को अबो कमु ईंदो, न को भाउ कमु ईंदो, न को दोस्त कमु ईंदो, को कम को न ॾींदो। अल्लाह जे हबीब पाक जी हिकिड़ी हदीस यादि आई आहे, दुरूद पढ़ त मां तोखे अर्ज़ु कंदो हलां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। मुंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त क़यामत जे ॾिहाड़े हिकिड़े शख़्स जा अल्लाह सही वटि अमल तुरंदा, उन अमल तोड़ण वारे टाइम ते हुनजी हिकिड़ी नेकी खुटी पवंदी सवाब वारे पासे। अल्लाह सही ताराज़ी खे ॿ पुड़ रखिया आहिनि, हिकिड़े पासे नेकी, ॿिए पासे गुनाह। इंसान जूं नमाज़ूं, रोज़ा, हज, उमरा, ख़ैरातूं, ज़कातूं, तहज्जुद, इबादतूं उहे तुरंदा। ज़िनाऊं, चोरियूं, हराम खोरियूं सभु उहे बि तुरंदियूं। पोइ ॿिन्ही मां जेका वज़नी थी पवंदी, गुनाह घणा त जहन्नम, जे नेकियूं घणियूं त जन्नत। क़ुरान थो चवे वअम्मा मन सक़ुलत मवाज़ीनुहु फहुव फी ईशतिर रादियह वअम्मा मन ख़फ़्फ़त मवाज़ीनुहु फउम्मुहु हावियह। जा नेकीअ जा अमल घणा हूंदा उहो जन्नत ॾे वेंदो, पर जा गुनाह जा कम घणा हूंदा उहो जहन्नम जे तरफ़ रवानो थी वेंदो। हिकिड़े बाने जा अमल तुरंदा, बैलेंस मां हिकिड़ी नेकी खुटी पवंदी। अल्लाह ताला फरमाईंदो हिकिड़ी नेकी हुजई हा त जन्नत ॾे मोकिलिया, पर हिकु नेकीअ जे करे खोट थी पई आहे, हाणे जहन्नम ॾे वञ। अल्लाह पर हिकिड़ी मोहलत ॼाए थो, माशर जे मैदान में वञ, यार दोस्त घणा हूंदई, अज़ीज़ करीब घणा हूंदई, पीउ माउ तुंहिंजा हूंदा, घणी यारनि सां महफ़िलूं कयूं हूंदी, घणी यारनि सां खाधो पीतो हूंदी, मन को तोखे हिकिड़ी का नेकी उधारी ॾेई त मां तुंहिंजो कमु ठाहे छॾियां। वठी आ उधारी चए। अल्लाह जो हबीब तो फरमाए अल्लाह जे अमर सां ओ शख्स हिकिड़ी नेकी वठण जे लाइ मैदान हशर में काहे पवंदो। ॾिसां बड़ा हदीस में ईंदो आहे त उथंदे ई हिनखे पीउ मुंहुं पवंदो, पीउ चवंदो आहे वाह जोड़ लाखा बिस्मिल्लाह बाबा, ओ बाबा, पीउ निहारी ॾिसी कोन, अॻियां फिरी ईंदो, बाबा मां तुंहिंजो पुटु आहियां, पीउ मुंहुं खणी फेरींदो। यौम यफिरुल मर्उ मिन अखीह व उम्मिही व अबीह। ओ मुसलमान, तू मुसलमान कहिड़ो बि गुनाहगार पर मुसलमान आहे। ॿुध क़ुरान, अल्लाह ताला फरमाए थो यौम यफिरुल मर्उ मिन अखीह व उम्मिही व अबीह व साहिबतिही व बनीह। क़यामत जे ॾियारे पीउ पुट खां धार हूंदो, पुट पीउ खां धार हूंदो, माउ धीअ खां धार हूंदी, धीअ माउ खां धार हूंदी, यार यार खां जुदा हूंदो, को कंहिंजो साथ कोन ॾींदो, सभु हिक ॿिए खां बेज़ार थी ईंदा। पीउ हुनखे चवंदो आउं तुंहिंजो पीउ ई कोन आहियां। बाबा हिकिड़ी नेकी खुटी पई आहे, जहन्नम जी बाह भड़का पई खाए, मरंदुसि सड़ंदुसि, दोज़ख में ख़ुदा थो मोकिले, हिकु नेकी ॾे त मुंहिंजो बैलेंस पूरो थिए, मां जन्नत में वञा, महिरबानी कर। पीउ चवंदो कोन ॾींदुसि। बाबा दुनिया में त मुंहिंजे लाइ वॾा जतन कई, मुंहिंजे लाइ बगुला ठाही, मुंहिंजे लाइ बैलेंस बढ़ाई, मुंहिंजे लाइ कारूं ख़रीद कई, मुंहिंजे लाइ ज़मीनूं ख़रीद कई, मुंहिंजे लाइ ग़रीबनि हारनि खे फुरी, मुंहिंजे करे ग़रीबनि जा ज़ुल्म कई, मुंहिंजे करे बाबा सही औलाद जे करे सभु को कंदो आहे। अबा कंहिंजे लाइ कंदा आहियो? औलाद लाइ। सभु को बचनि लाइ कंदो आहे। पोइ हड़प गड़प हड़ई हलाल मस्तु कलंदर लाल, पराओ आयो पंहिंजो आयो, हेठों आयो मथों आयो, जो कुझु आयो, इहा सोच ई कान हूंदी आहे त हक़ कयूं था या न हक़ कयूं था। न मिड़ई पंहिंजी पली भरणी आहे, पंहिंजा बच्चा सुखिया रखणा, ग़रीब जी ठिकर खाए। हैफ़ मुस्लमान असांजे हालत, अल्लाह खां घुर,
हलाल घुर रब चवंदा मूंखां घुर ॿियनि खां घुरंदे सुभाणे ओधर ॾेई वरी घुरण ईंदई मूंखां घुर एतिरो ॼाए जो वरी वापसि घुरण ई नथो कॾहिं रब करीम सां लेखो कयो आहे तव्हां कंहिं मौली साहिब खां ओधर त खणी ॾिसो का मौलियुनि जी ॻाल्हि कया न वॾेरे जी ॻाल्हि कंदो मथां को कावड़जी पियो त मूंखे थो चवे मौलियुनि जी ॻाल्हि कयो सही पंहिंजा हाण भला पोइ अलाए फिरो फिरो बीठो हूंदो न मथां बाबा ॾे ओधर ॾे हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं 3 ॾींहं नेठि पिछाड़ी 4 माण्हू ॾिसी माण्हुनि में ख्वार कंदो मोतबर थियो अती मुछूं मरेड़ो अती सुठो मुड़ुसु थियो अती ॾे पेशाब कोन थो पियो चइनि माण्हुनि जे में त ख्वार कंदो न सही रब करीम जी ज़ात बाबरकात कुर्बान वञा सभई चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह रब करीम कॾहिं न ॾोरा पोइ ॾिनो ऐं ॾे बि बिना हिसाब जे पियो पोइ जेको ॾे थो त उनखां हिलाल वठ दादा उनखां हिलाल घुर हिलाल ॾेई हिलाल खा हलाल खा पाण बि खा बचनि खे बि खाला इहो न थियो जो चवंदा आहिनि त खाए गलो कुटिजे हेकलो हुनजो माल हितां आयो फुरे ढेर करे आका खे खाराया आका जो ॾोह ई कोन्हे को क़यामत में पादर उहो खाईंदो जंहिं सॼो माल पराओ हको करो अल्लाह तंहिंजे करे ख़ुदा खां घुरो हक़ हलाल घुरो रब करीम जी ज़ात बाबरकात हक़ हलाल ॾींदो आहे अल्लाह जे ज़ात बाबरकात जो बारो अर्ज़ु कंदो बाबा मुंहिंजे लाइ त दुनिया में अलाए छा कंदो हुए अलाए कहिड़ा कूड़ ॻाल्हाईंदो हुए अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ख़राबियूं कंदो हुए बाबा हिकिड़ी नेकी घुराए थो सा नथो ॾी पीउ चवंदो पीउ हुनखे जवाबु ॾींदो बेटा साहिब रहमतुल्लाह अलैहि थो उनजे पीउ जे जवाब खे बयानु करे ॻाल्हि त हदीस जी आहे ॻाल्हि त क़ुरान पाक जी आहे ॻाल्हि त इस्लाम जी आहे पर अल्लाह जे वलीअ पंहिंजे ॿोलीअ में सम्झायो आहे शाह साहिब फरमाए थो पीउ जवाबु ॾींदो काओ कमायो में मोती मुंहुं न वणजिया सीहे जो सैयद चवे वखर विहायो में अरे ओचितो आयो में मुंहिंजो सौदो सराफन सी ओ पुटड़ा दुनिया में तो जे लाइ मूं बराबरि सभु कुझु कयो हो पर हिते क़यामत में तो जे लाइ कुझु कोन थो करे सघां छाजे करे त मूंखे पाण काओ कमायो में मूं सॼी ज़िंदगी कूड़ कमायो आहे मोती मुंहुं न वणजी आहे मूं सच त वरितो ई कोन को सीहे जो सैयद चवे वखर विहायो में मूं सॼी ज़िंदगी जो कुझु गॾु कयो आहे सो कूड़ गॾु कयो आहे हाणे ओचितो आयो में मुंहिंजो सौदो सराफन सी मूंखे पाण हिसाब ॾियणो आहे या नेकी तोखे ॾेई छॾियां तुंहिंजो त कमु थी वञे मुंहिंजी खुटी पए त मां कंहिंखां वठां वञी खॾ में पवां तोखे नेकी ॾींदुसि कोन नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था पीउ खां जवाब झले मायूस थी मोटी ईंदो हुनखे कुझु न मिलंदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे दरगाह में हुनजो कहिड़ो हाल थींदो हाणे मां तव्हांखे थो ॿुधायां मुस्लमान आहियूं पाण अल्हम्दुलिल्लाह कॾहिं गुनाहगार सुनाहगार आहियूं रब बख़्शींदो पर आहियूं त मुस्लमान महबूब ते कलमो भरियो अथसि हाणे असांजो त ईमान आहे त अहिड़े हिसाब किताब वारे ॾिहाड़े जे लाइ कुझु त कजे कुझु त ठाहे हलिजे कुझु त तयारी कजे माण्हू चवंदा हली ईंदुमि हो त पर आऊं बि अॻु भरी थी आहे अलाह सही त महिरबानी आहे पर पंहिंजो बि फर्ज़ु आहे त कुझु अॻिते रहूं अलाह जी इबादत कयूं रब पाक खां गुनाहनि जी माफ़ी घुरूं रब करीम जी ज़ात बाबरकात असांखे माफ़ फरमाए हाणे जो कुझु बि असां कयूं था उहो घाटो कंहिंखे असांखे गुनाह जो कमु घाटो असांखे चोरी घाटो असांखे ज़िना घाटो असांखे हरामखोरी घाटो असांखे चर्स पीऊं घाटो असांखे शराब पीऊं घाटो असांखे परावा हक़ खाऊं घाटो असांखे पंहिंजी गिला कयूं घाटो असांखे हर तरह सां फिरीगिरी नुक़सान पाण खे अल्लाह ताला आया थो ॻाल्हि करे वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र मूंखे कसम आहे ज़माने जो उन ज़माने जो जंहिं ज़माने में मोहम्मद करीम मोकिलियो अथमि इंसान घाटे ई घाटे में आहे टोटरे ई टोटरे में आहे नुक़सान ई नुक़सान में हाणे जेको नुक़सान में आहे अवां ॾिसंदा आहियो त हिन साल वण भला न थिया हिन दवा फ़ाइदो न कयो त आईंदा साल वरी तव्हां एग्रीकल्चर नाले सां मशवरो कंदा हो अबा फलाणी दवा फ़ाइदो न कयो पर फसल सुठो न लथो हाणे आईंदा जे लाइ छा कजे
स्पेशलिस्ट वठी ईंदो डॉक्टर, तव्हांजो फसल चकासींदा, तव्हांजी ज़मीन चकासींदा, अव्हांजी ज़मीन जी पाणी चकासींदा, अव्हांखे मशवरो ॾींदा, अव्हां फलाणी दवाऊं सैंपल तौरु इस्तेमालु कयो, फ़ाइदो न थियो, हाणे तव्हां नुस्ख़ो जो छॾियो ही इस्तेमालु कयो। डॉक्टरी इलाज कराईंदा हो, हिकिड़े डॉक्टर वटि फ़ाइदो न थींदो आहे, ॿिए वटि वेंदा हो, ॿिए वटां फ़ाइदो न थींदो आहे, टे वटि वेंदा हो, टे वटां फ़ाइदो न थींदो आहे, चोथे वटि वेंदा हो। ग़रीब घर में मरी वेंदो आहे, अमीर कोशिशि करे 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 वॾनि डॉक्टरनि ताईं पहुचंदो आहे, छाजे करे त फ़ाइदो थिए। हाणे वरी असां दुनिया जे नुक़सान खे टालण लाइ, जिस्मानी नुक़सान हुजे, माली नुक़सान हुजे, फसल जो नुक़सान हुजे, कहिड़ो बि नुक़सान हुजे, उन नुक़सान खे ख़तमु करण जे लाइ जतन कंदा आहियूं। बाक़ी जेको पंहिंजो रूहानी नुक़सान थो थिए, आख़िरत जो नुक़सान थो थिए, क़यामत जो नुक़सान थो थिए, ईमान जो नुक़सान थो थिए, क़ब्र जो नुक़सान थो थिए, हशर जो नुक़सान थो थिए, उन बारे में सोचे करे ॿ हसरा थी सुता पिया। देखा जाएगा, खा पी कर मज़ो देखा जाएगा। और अदा कहिड़ी ख़बर ओच तो मौत अचई, मेहनत ॾींदी कोन को। कई ख़ान अवां जो मुक़ाम फ़क़ीरनि जो दरवेशनि जो आहे, केॾा वॾा वॾा अमीर नवाब फ़क़ीर दरवेश आबिद ज़ाहिद ज़ाकिर निमाज़ी हाजी दरवेश ताजुद पढ़ण वारा सुता पिया आहिनि। पाण चार माण्हू आहियो त बि ॻाल्हायूं था, हेॾे क़ब्रिस्तान में चूं बि कान्हे। अरबेला अड़बंग ख्याल वॾे सां खान हा, जल थे कऊं त कुॾाया ताज़ी तीर तुरंग, मारे जल थे मर्द मञाया वेर न पायो वंग, सासी साज़ सुरूद हा राग रिहाणियूं रंग, तन जहान हमल चवे कब्रुन मंझ करंग, पोइ इहे लाल ललहंग खाई खाक फिटा कया। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त जी त पाण खे बि कारे कलर में हलणो आहे, अल्लाह जे दरगाह में हाज़िरी ॾियणी आहे, हिकिड़े ॾिहाड़े मरणो आहे, मरंदासूं त मतलब मौलवीअ जो नालो ई ख़तम। मुफ्ती साहब, हाजी साहब, मौलवी साहब, वॾा वॾा लक़ब पिया ॾियो, पर मरण खां पोइ लाश। अल्लाह अबा छा चवंदा आहियो? ॾाढे चओ, छा चवंदा आहियो? चवंदा हो त हाणे रेस खणो, मुफ्ती साहब खे खणो, बाबा लाश खणो, लाश खे वेंजारियो। लाश लाश है अरबी जो लफ़्ज़ आहे, लाश है माना हाणे कुझु बि कोन्हे। अगे मौलवी हाजी मुफ्ती ज़मींदार नवाब अलाए छा हो, केतिरा लक़ब हा, पर मरण खां पोइ हाणे बंदो ॼाणे, क़याम ॼाणे, कादर ॼाणे, अल्लाह जे हवाले आहे। मोए पुॼाणा मैयत जे तकड़ कन तमाम, खण खणवा ई वात में मंज़ल कन मुकाम, लुत्फ़ साण लतीफ़ चवे लताब कन लीलाम, अरे मोट मुहम्मद जाम जो उम्मत तुझे आसरे। घड़ी लाहियोसि, पटको लाहियोसि, कमीस लाहियोसि, कमीस खां हेठि खीसे में पैसा उहो कढोसि, नंगो करे हिकिड़े कफन में वेठोसि, ॿ टे दिला पाणीअ जा लाहे, देरि न कयोसि, जल्दी जल्दी वञो। और मुंहिंजा प्यारा दोस्त आख़िर इहो बि मंज़िल मुक़ाम तो असां ते अचिणो आहे। 100 साल जीए त बि मरे, 50 साल ते जीए त बि मरे, न को जवानी ते आहे न को पीरी ते आहे, जवान बि मरदो त पोढ़ो बि मरदो। अल्लाह तो ते मूं ते कर्म कहिड़ो कयो आहे जो हिकु त उम्मती रसूलुल्लाह जा, सभई जो सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह। भीलनि जे घर ख़ुदा पैदा करे हा त मर्ज़ी जो मालिक हो, कंहिं मेघवाड़ जे भूंगे में ॼमी हा त मर्ज़ी जो मालिक हुए, कंहिं कोहली जे घर में ॼमी हा त मर्ज़ी जो मालिक हुए, कंहिं ईसाई वटि ख़ुदा ॼाणे हा त मर्ज़ी जो मालिक ख़ुदा आहे, जे कादियानी जे घर ख़ुदा पैदा करे हा त ख़ुदा मर्ज़ी जो मालिक आहे, जेकॾहिं कंहिं काफ़िर जे घर पैदा करे हा त ख़ुदा जी मर्ज़ी हुई। पर अल्लाह एहसान कोन कयो असां ते, ॾिसो केॾो एहसान आहे जो पाण खे अहिड़े घर में पैदा उहो बि कलमो भरे, बांग अचे त बि चऊं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, जे किथे दुआ घुरूं त बि चऊं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। मुंहिंजा सोरा सच ॿुधाए त ख़ुदा जो करम आहे या न आहे? बिल्कुलु आहे। अहिड़ो करम छो विसारियो थी? अल्लाह अहिड़ी नेमत खां छो पिठीरो थी? क़दुरु कर पंहिंजो शान सुञाण, तूं निधण को कोन आहे। ऐं इन खां पोइ वरी कंहिं न कंहिं दरवेश जो मुरीद बि हूंदे या बेपीरायो,
मुर्शिद वारा साईं अदा ॻाल्हायो त सही अरे वाह ॻाल्हायो पीर वारा हो बे पीरा हो पीर वारा मुर्शिद वारा को हज़रत रोज़े वारे जो मुरीद आ को हज़रत मखदूम सरवर जो मुरीद आ को हज़रत सुल्तान औलिया जो मुरीद आ को हज़रत गौसल आलमीन जो मुरीद आ को जीलानी जो मुरीद आ को बुखारी जो मुरीद आ को कहजो कह न कह अल्लाह जे वली सां अहां जी निस्बत आहे ना बा बे पीरा हो त पोइ अलाह पुॼेव बजाई दो दस्तक चवंदा न माण्हू सही अबा फलाणे खे सिजावट जो सूर आ अबा जो सूर ई बेपीरो आ आम तरह सां माण्हू चवंदा आहिनि बेपीरे जे लाइ बुज़ुर्गनि चयो आहे मल्ला शैख़ लहू फशैख़ुहु शैतान जंहिंजो मुर्शिद न आहे उनजो मुर्शिद शैतान आहे अलाह सही तव्हांखे असांखे बचायो आहे पाण अल्हम्दुलिल्लाह कंहिं न कंहिं ख़ुदा जे वलीअ सां वाबस्ता आहियूं कंहिं न कंहिं ख़ुदा जे वलीअ सां ताल्लुक़ आहे अलाह ताला पंहिंजे पाक कलाम में फरमायो आहे या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह वकूनू मास्सादिक़ीन ऐं ईमान वारो अल्लाह खां डिॼो ऐं अल्लाह जे सचनि माण्हुनि जी सोहबत अख़्तियार कयो हुकुम असांखे कंहिं पीर फ़कीर जे वठण जो हुकुम आहे क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमातो वकूनू सचन जी सोहबत अख्तियार कयो कंहिं नेकनि जे तरीक़े ते हलो अल्हम्दुलिल्लाह हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह जो प्यारो तरीक़ो आहे पाक साफ़ तरीक़ो आहे 5 वक्त नमाज 2 वक्त ज़िक्र हलाल जी रोज़ी खाए पंहिंजी हलाल कमाए ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कयो सुतो पियो हुजे हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह फरमाइनि था मुंहिंजा मुरीद 2 वक्त ज़िक्र कजा 5 वक्त नमाज पढ़जा थुल्ही मानी खाई सेरांदी सुतो पियो हुजा क़यामत जे ॾिहाड़े तो जो ज़ामन मां वेठो आहियां सुभान अल्लाह अल्लाह जा वलीअ त इहो ॾिस ॾींदा अल्लाह जे वलीअ जो कमु आहे तव्हांखे नमाज़ नसे पोइ तव्हां पढ़ो न पढ़ो तव्हांखे ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र नसे तव्हांजी मर्ज़ी कयो न कयो अव्हांखे हराम खोरी खां झले पोइ तव्हां मुड़ो या न मुड़ो उहो अव्हांजी मर्ज़ी पर अल्लाह जे वलीअ पंहिंजो फर्ज़ पूरो कयो क़यामत जे ॾिहाड़े जेकॾहिं अल्लाह जे दरगाह में पेशी थींदी त इहे पीर इहे फ़क़ीर दरवेश तव्हां ते सभु शाहिद हूंदा ये मौलवी भी शाहिद वाइज़ वारा भी शाहिद मुफ्ती भी शाहिद जंहिं तव्हांखे हक़ जो कलमो चयो हूंदो उहे सभु तव्हां ते शाहिद हूंदा मौला असां चयो हो वमा अलैना इल्लल बलाग मुंहिंजा मौला असांजो कमु हो पहुचाइण असां पहुचायो पोइ तुंहिंजी मर्ज़ी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में हिकिड़े दफ़े अल्लाह कावड़ियो रब करीम मलाइकनि खे चयो वञो फलाणे ॻोठ जी चकी पटे ऊंधी करे तबाह कयो अल्लाह पर मथां बाह ऐं पत्थर वसायोसि मौला छो रब तो चए ॻोठ में ज़िना घणी थी वई आहे शराब घणो थी वियो आहे चोरी घणी थी वई आहे नमाज जे वेझा न आहिनि बेहयाई वधी वई आहे बेग़ैरती वधी वई आहे तंहिंजे करे मां अल्लाह ताला थो चवां सॼे ॻोठ जी चकी पटे ऊंधी करे तबाह कयो मथां कहर नाज़िल करे पत्थर वसायो अल्लाह ताला जे ज़ात जा मलाइक सां कनि मौला इन ॻोठ में हिकिड़ो मौली साहब आहे हिकिड़ो हाजी साहब आहे हिकिड़ो दरवेश आहे हिकिड़ो नमाज़ी आहे सॼी राति ज़िक्र कंदो आहे मुंहिंजा मौला उनखे त भला ॿुधायो त ॻोठ छॾे वञे रब तो चए अॻ में इनखे दसियो अल्लाह छो मौला आबिद हो ज़ाहिद हो नमाज़ी हो अल्लाह अल्लाह करण वारो हो हराम पाइण खां परे हो इन हराम खोराक खे वेझो ई कोन हो मौला इन खे छो रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो इहो छो न हुनखे हक़ जो कलमो चवंदो हो छो न हुनखे रोकींदो हो कुंतुम खैर उम्मतिन उखरजत लिन्नास मां तव्हांखे भली उम्मत इन जे करे बणायो आहे जो तामुरून बिल मारूफ व तनहाउन अनिल मुनकर अवांजी ड्यूटी मां रब हा रखी आहे त हक़ जो कलमो माण्हुनि खे चओ ऐं बुराईअ खे माण्हुनि खे रोकींदा रहो पोइ जेकॾहिं तव्हां हक़ जो कलमो चवंदो त अव्हां तां मयार लही वेंदी पोइ तव्हां ते अज़ाब कोन ईंदो पोइ जेको न मुड़ंदो त हिते अज़ाब ईंदो तंहिंजे करे अल्लाह जो हुकुम आहे त हक़ जो कलमो चवण वारो क़यामत ते हुननि ते शाहिद आहे तंहिंजे करे नबी पीर फ़क़ीर दरवेश अल्लाह जा पैगाम पहुचाइण वारा असांजा मुर्शिद क़यामत जे ॾियारे तव्हां असांजे मथां शाहिद थींदा ओ मुंहिंजा मौला असीं निमाज़ जो चवंदा हुयासूं ज़िक्र जो हुनखे चवंदा हुयासूं पर कोन मञींदा हुआ अल्लाह जो कसम आहे इहे दरवेश पंहिंजी जान छॾाए वेंदा छो त हक़ हुन चई छॾियो आहे बाक़ी तव्हां असांजो हाल बुछड़ो थींदो दुआ करश न तव्हां असांजे हाल ते रब रहम फरमाए आमीन
बी हदीस पाक आ वो आप तोखे मां ॿुधायां। मुंहिंजे आका अलैहिस्सलाम फरमायो आहे त क़यामत जे ॾिहाड़े हिकिड़े गुनहगार खे अल्लाह ताला मलाइकनि खे चवंदो हिनखे दोज़ख में वठी वञो। मलाइक सॻुड़ा हुनखे गुनाहनि जे करे जहन्नम ॾे गिही ईंदा। उहो शख़्स गुनहगार चवंदो या अल्लाह मूंखे दोज़ख में मोकिली थो, मुंहिंजो पाड़ेसरी मौली साहिब आहे, इनखे बि मूंसां गॾिजी मोकिल। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालो जी ज़ात मां बरकात फरमाईंदो छो छाजे करे इन वीचारे खे वॾो कयो। मुंहिंजा मौला ही पाण नेकी कंदो पर मूंखे नेकीअ जी सलाह कोन कंदो हो, पाण नमाज़ ते वेंदो हो मूंखे नमाज़ जी सलाह कोन कंदो हो, पाण भलाई जो कमु कंदो हो मूंखे भलाईअ जी सलाह कोन कंदो हो। ऐं मुंहिंजा मौला हमेशा हमेशा ही पाण त भला कम कंदो हो पर हुन जो पाड़ेसरी हुयुसि, मुंहिंजो हिन ते हक़ हो, पाड़ेसरीअ जो पाड़ेसरीअ ते हक़ हूंदो आहे त जेकॾहिं हिन मुंहिंजा हक़ अदा ई कोन कया, पोइ जेकॾहिं मुंहिंजा हक़ अदा न कयई आउं त गुनाहनि जे करे दोज़ख में वञा थो, हिनखे हक़ तलफ़ीअ जे करे जहन्नम ॾे मोकिलियो। रब ताला जी ज़ात मां बरकात उन आलिम खे चवंदो, उन नेक खे चवंदो तो हिनखे छो न हक़ जो कलमो चयो हो। हक़ जो कलमो न चवण वारो बि उन गुनहगार सां गॾु जहन्नम में वेंदो। तंहिंजे करे अवां सभु मुबल्लिग़ आहियो, अवां अॼु अल्लाह जो पैगाम ॿुधो पिया। अॻु में तव्हांखे ख़बर न हुई त तव्हां ते मयार न हुई, पर अॼु तव्हांजी हुज्जत ख़तम आहे, अॼु तव्हांजो चवणो ख़तम आहे, अॼु तव्हां अल्लाह जो पैगाम ॿुधी चुका हो। असीं पंहिंजो पैगाम पहुचायूं था वञूं। हाणे अवां हर हिक जो फर्ज़ आहे पंहिंजे बचनि खे चओ, घर में चओ, धीअ खे चओ, पुट खे चओ, भाउ खे चओ, नौकर खे चओ, हारीअ खे चओ, जंहिंजे मथां तव्हांजी हुकूमत आहे उनखे चओ कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसऊलुन अन रईयतिही। नबी पाक जी ज़ात मां बरकात फरमाइनि था अवी सभई धनार आहियो, क़यामत जे ॾियारे अल्लाह ताला तव्हां खां धन जी पुछा कंदो। सुभान अल्लाह। मौला असीं सभु कीअं धनार आहियूं या रसूल अल्लाह असीं कीअं धनार आहियूं। नबी पाक ने सलाह फरमाईंदो पीउ पंहिंजे पुट जो धनार आहे, मुड़ुसु पंहिंजे ज़ाल जो धनार आहे, रईस पंहिंजे हारीअ जो नौकर जो धनार आहे, उस्ताद पंहिंजे शागिर्द जो धनार आहे, वॾो पंहिंजे नंढे जो धनार आहे, अमीर पंहिंजे ग़रीब पाड़ेसरी जो धनार आहे, ॻोठ जो चङो मुड़ुसु पंहिंजे रैयत राज जो धनार आहे। जेकॾहिं राज वारा हारी तुंहिंजो पाणी न वराइनि ॾंड लिखंदो आहे, सज़ाऊं ॾींदो आहे, हार पोइ खसींदो आहे। जेकॾहिं तुंहिंजो नौकर बंगले खे बहाई न ॾींदो आहे उनखे तूं पघार बंदि कंदो आहे, ड्यूटी त लाहे छॾींदो आहे, वस वस पॼंदो तो मोचड़ा हणंदो आहे। ख़ुदा जे वास्ते सच ॿुधा, कॾहिं घर में पुछो थी त निमाज़ छो था पढ़ो, कॾहिं पुट खां पुछो थी छोड़ा निमाज़ छो थो पढ़ी, कॾहिं नंढे भाउ खे चओ थी अदा निमाज़ छो थो पढ़ी, कॾहिं ज़मींदार हारी खे चओ थी बाबा हराम न खा निमाज़ छो थो पढ़ी। बसि इहो तो ते मयार ई कान्हे, तोखां ख़ुदा पुछंदो, ॻिचीअ में रसो विझी पुछंदो, अहिड़ो पुछंदो जो जहान ॾिसंदो। ख़ुदा जे ज़ात जाॾो को जवाब कोन ॾेई सघंदे। हिते दुनिया में जान भली छॾाए वञ, अटकलूं कर पर ख़ुदा जे आॾो अटकल कान हलंदई। मरण खां अॻे कुझु कर। हिन दुनिया में मोहलत थी, मौक़ियो थी, पाण सुधर, ॿियनि खे सुधार, पाण कर, ॿियनि खे करण जी तरग़ीब ॾे। तो ते ख़ुदा ताला जी ज़ात मां वरका जवाबदारी रखी आहे। पोइ जेकॾहिं तूं पाण कंदे त ॿिया बि कंदा, ऐं पाण ई न कयां, पाण न पले, ॾूझा कूं मतियां ॾेवे, पाण करे कोन ॿियनि खे चवंदो त फ़ाइदो कहिड़ो आहे, और मुजाहिदा अमल पाण करिणो आहे। रब ताला फरमाईंदो आहे लिम तक़ूलून मा ला तफ़अलून कबुर मक़तल इंदल्लाह अन तक़ूलू मा ला तफ़अलून। जेको कमु तव्हां पाण नथा कयो उहो ॿियनि खे छो था चओ पिया, उहा वॾी बेहयाई आहे जो अवी पाण न कयो पर ॿियनि खे पिया चओ। अल्लाह इनखे नापसंद कंदो आहे। अॻ में तव्हीं पाण अमल कयो पोइ ॿिए खे चओ। हज़रत पीरान पीर जे ज़माने जी हिकिड़ी ॻाल्हि आहे, हिकिड़ी माई आई पीरान पीर खे चई गौसल आज़म ही छोकिरो मुंहिंजो पुटु आहे, अव्हां जो मुरीद आहे, टपाए खाधो अथई, गुड़ ॾाढो थो खाए, गुड़ जी हिनखे आदत ॾाढी पइजी वई आहे। अवी नसीहत कयोसि, दुआ कयोसि त गुड़ न खाए। पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि फरमायो कुराड़ी अॼु हुनखे वठी वञ, पोइ सुभाणे ॿिए ॾाढा अचिजांइ। माई हुनखे वठी वई, ॿ चारि ॾहाड़ा रखी हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि जे दरगाह में हुनखे वठी आई। गौसल आज़म जीलानी जे दरगाह में जीअं जो छोकिरो पहुतो, पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि छोकिरे खे चयो अब्बा मुंहिंजो मुरीद आहे। चई हा साईं तुंहिंजो मुरीद आहे, पुट गुड़ न खा,
साईं कोन खाईंदुसि, बसि दुआ घुरियो। हलो बाबा। माई चयो क़िबला मूंखे ॿीहर छो पंधु कराई, इहो उन ॾींहुं बि करे छॾी हा, उन ॾींहुं आयसि चई त वरी अचिजो, खाम खां पंधु करायो। हाणे ॻाल्हि थोरी ब्रेक घणी। पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि फरमाया त कुराड़ी उन ॾिहाड़े जॾहिं तूं छोकिरो पहिरें ॾींहुं वठी आई उन ॾींहुं मूं पाण गुड़ खाधो। जेकॾहिं मूं खाधो हो त मुंहिंजे चवण ते तुंहिंजो छोरो किथां अमल करे हा, ऐं मुंहिंजो असर भी हुन ते कोन थे हा। असर उन जी ॻाल्हि कंदी आहे जेको पहिरीं पाण अमल करे पोइ ॿिए खे चवे। त मुंहिंजा आदा अॼुकल्ह असां पाण घर पंहिंजा घर धणी जेके आहियूं असीं पाण अॻ में कमु कयूं, उन खां बाद में ऐं हिकिड़े मूं पे तकीर कई। मूंखे हिकिड़े माण्हू चयो मोरी साहब निमाज़ घर जो चओ त घर में जहिड़ो पवंदो। मूं चयो जेके घर में निमाज़ पढ़ाइनि था उनजे घर में जहिड़ो पियो हले, तूं चवंदो त घर में जहिड़ो थींदो, बाक़ी जेके निमाज़ी घर में निमाज़ूं पढ़ाइनि था सभु जहिड़े में आहिनि। अब ये आहे छा? हक़ जो कलमो कंहिंखे चइजे थो, मुला मौलवी हाजी पीर फ़कीर दरवेश जंहिंजे घर में निमाज़ आहे पाण बि पढ़नि था, पंहिंजे बच्चनि खे बि पढ़ाइनि था, उहे छा रोज़ मार खाईंदा आहिनि छा? ॻाल्हायो कीअं कोन्हे अदा। हक़ जो कलमो चओ, हक़ जो पैगाम पहुचायो, पर हक़ जो पैगाम अॻ में पाण कयो, पाण अमल कयो, पंहिंजी ज़िंदगी खे अमली ज़िंदगी बनायो, सालिह बणिजो, गुनाह खां बचो, गुनाह खां पाण खे बचायो। अल्लाह ताला तव्हांखे कहिड़ी सोणी ज़ुबान ॾिनी आहे। कलमो कीअं भरींदो आहे? चओ ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। सोणो कलमो, ला इलाहा इल्लल्लाह जो सोणो लफ़्ज़, मुहम्मदुर रसूलुल्लाह जो सोणो लफ़्ज़। हाणे इन सोणे वात में हराम विझी, इन सोणे वात में चर्स विझी, इन सोणे वात में भंग विझी, इन सोणे वात में शराब विझी, इन सोणे वात में पराओ नाहक जो माल विझी, इन पाक शइ खे पलीद बणाई। कहिड़ो न ख़राब कमु थो करी पियो, कहिड़ी न बिछड़ाई थो करी पियो, कहिड़ो न अल्लाह जे ज़ात बाबरकात खे पियो ॾमराई। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त मां अल्लाह बेनमाज़ी खे बि बख़्शींदो आहियां, मां अल्लाह जी ज़ात खूनीअ खे बि बख़्शींदो आहियां, मां अल्लाह जी ज़ात बाबरकात ज़ानीअ खे बि बख़्शींदो आहियां, पर मां अल्लाह उन माण्हूअ खे कोन बख़्शींदो आहियां जंहिंखे शराब जी आदत पइजी वेंदी आहे। उन शख़्स खे मां कतई माफ़ न कंदो आहियां। छाजे करे त सरकार फरमाइनि था इहो उम्मुल ख़बाइस आहे, यानी जेके बि जहान जूं बेहयायूं बुरायूं आहिनि उन सभिनी जी जड़ ऐं बुनियाद शराब आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात रसूलुल्लाह जे उम्मत खे इन मुर्दार खां बचाए। चओ आमीन। मुंहिंजा दोस्त क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमायो आहे इन्नमल ख़म्रु वल मैसिरु, ऐं इंसानो ॿुधी छॾियो जुआ ऐं शराब ॿई अल्लाह पाक हराम कया आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात पंहिंजे पाक क़ुरान में जिथे सूर जो बयानु कयो आहे उन सूर सां गॾु अल्लाह ताला शराब जो बयानु कयो आहे। रब थो चए जहिड़ो सूर जो गोश्त खाइण तहिड़ो शराब जो पीअण, जहिड़ो अल्लाह पाक हुन जो गुनाह लिखियो आहे तहिड़ो हुन जो गुनाह लिखियो आहे। नबी पाक जो उम्मती इहो गुनाह जो कमु न कंदो, अगरि करे थो त पाए पाद गिचीअ में अङण जे अचनि अवगुण ऐब कचायूं ढकण थी ढकजन, पोइ तोड़ी लख हुजन माफ़ियूं ॾिजन मैं धरा। रब चवंदो आहे तूं अॼु खां पोइ तौबह कर, पोयों दफ़्तर मां थो धोवाए, अॻिते तूं वाइदो कर, अॻिते तूं गुनाह न कजा, बाक़ी पोयां गुनाह मां माफ़ थो कयां। अदा अलाह महिरबान आहे, शुक्र कयो, शुक्र कयो जो माफ़ी रब पंहिंजे हथ में रखी आहे। जेकॾहिं कंहिं मुला मौलवी जे हथ में रखी आहे त को कंहिंखे बचके ई कोन आहे। माफ़ी कंहिंजे हथ में आहे? ॾाढो थो कंहिंजे हथ में आहे। अत्ताइब मिन ज़ंब कमल ला ज़ंब लहू। मुंहिंजे महबूब जी हदीस आहे त जॾहिं कोई माण्हू गुनाहनि खां गुनाहनि जी तौबा कंदो आहे, केॾो बि गुनहगार हुजे, केॾा बि हुन जा अंबार गुनाहनि जा हुजनि, ओ पेरनि खां मथे ताईं, मथे खां पेरनि ताईं गुनाहनि में भरपूर आहे, पर लॾी थी शर्मिंदो थी तो चए मौला तौबा कयमि, बस हाणे आइंदा वरी न कंदुसि, ऐं आइंदा पक्को वाइदो करे वरी इहो गुनाह न करे। रब चवंदो आहे त मां एॾो गफ़ूर रहीम आहियां जो बख़्शे छॾींदोसि। सुभान अल्लाह।
मयार बि कोन ॾींदोसांसि, ॿेरापो बि कोन ॾींदोसांसि, इहे बि कोन चवंदोसांसि त हेतिरा गुनाह तुंहिंजा बशकिया हुमाए थोरो थी। रब थो चए न न, यादि ई कोन ॾियारींदोसांइ तोखे माफ़ फरमाए छॾींदो। असांजी त लाइ फ़ाइदो आहे, असांजे लाइ त चङाई आहे, असांजे लाइ त भलाई आहे, असांजे लाइ त रब करीम तमामु असांजे लाइ वाटूं भलियूं ॻोल्हे छॾियूं आहिनि। मुंहिंजा सोना, हिकिड़ो वाक़ियो मूंखे यादि थो अचे, मूसा नबीअ जे ज़माने जो आहे। दुरूद पर त तोखे ॿुधायां जीअं तोखे ॻाल्हि सम्झ में अचे। मौलाना मोहम्मद मुबारक वसल्लम अलैहि। वरी ॿियो दफ़ो सलाह घुरंदा सैयदना मोहम्मद आज सैयदना शफीना मौलाना मोहम्मद मुबारक वसल्लम अलैहि। सोने मूसा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो पाक उल आज़म नबी आहे। नबी सभु नबी, पर हर हिकु जी पंहिंजी पंहिंजी खूबी आहे। मूसा अलैहिस्सलाम वरी सभु नबियनि में जलाली नबी हो। नबी ॿिया बि हुआ, रसूल ॿिया बि हुआ, पर हे मूसा नबी ॿिया रसूल ॿिया, पर जलाली हो। मौलाना अली कारी हिकिड़ो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे, उन पंहिंजे किताब मिरकात शरह मिशकात में लिखियो आहे त कॾहिं कॾहिं मूसा अलैहिस्सलाम खे जलाल ईंदो हो, गुस्सो ईंदो हो, पोइ गुस्से जी हालत में जॾहिं कावड़बो हो त मतलब मूसा अलैहिस्सलाम जे मथे ते जेको बि कपिड़ो हूंदो हो, टोपी या पटको, उनखे बाहि लॻी वेंदी, सड़ी वेंदो हो। एॾो जलाल। पर उहो नफ़्स जे लाइ न हो, ज़ाती मक़सद लाइ न हो, ख़ुदा कारण कावड़ हूंदी हुई। अल हुब्बु लिल्लाह वल बुग़्ज़ु लिल्लाह, गुस्सो भी खुदा वास्ते, यारी भी खुदा वास्ते। मूसा नबी कावड़ बो अल्लाह कारण, वो अल्लाह कारण कावड़ में हाल थी पवंदो हो। उन मूसा नबी हिकिड़े ॾियारे अल्लाह से खे अर्ज़ु कयो त मौला, मुंहिंजे ॻोठ में जिथे आउं रहां थो, तुंहिंजो यार कहिड़ो आहे उहो मूंखे ॾेखार। अल्लाह। ऐं तुंहिंजो दुश्मन कहिड़ो आहे उहो बि मूंखे ॾेखार। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालू जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, मुंहिंजा प्यारा मूसा, तुंहिंजे ॻोठ में मुंहिंजो यार बि आहे, तुंहिंजे ॻोठ में मुंहिंजो दुश्मन बि आहे। हाणे तूं थो चई त मूंखे ॾेखार, आउं तोखे ॾेखारियां थो हीअं त तूं सुबुह जो सवेर पंहिंजे ॻोठ खां ॿाहिरां फलाणी जॻह ते वञी वेह, जेको सभ खां पहिरियां पहिरियां माण्हू तुंहिंजे ॻोठ मां निकिरी वञे उहो मुंहिंजो दुश्मन आहे, ऐं जेको सभ खां पहिरियां पहिरियां तुंहिंजे ॻोठ में दाख़िल थिए उहो मुंहिंजो यार आहे। ॻाल्हि आसान आहे, नालो कोन थो ॿुधायां तोखे, बसि इहा ॻाल्हि तूं सोच, जेको तुंहिंजे शहर मां पहिरीं उथी निकिरी वञे, तुंहिंजे ॻोठ खे छॾे ॿाहिरि निकिरे सुबुह मर्दान सां, इहो मुंहिंजो दुश्मन आहे। ऐं वरी जेको सभ खां पहिरीं पहिरीं तुंहिंजे शहर में दाख़िल थिए उहो मुंहिंजो यार आहे। उहो सुञाणे छॾ तूं। हज़रत मूसा नबी अलैहिस्सलाम सुबुह जो सवेर उन जाइ ते अची बीठो आहे जाते रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो त हिन जाइ ते बि इंतज़ार कर। थोड़ी देर गुज़री आहे, सुबुह खां बाद में हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾिठो त हाओ मुंहिंजे ॻोठ मां फलाणो शख़्स ॿाहिरि निकितो थो अचे, सुञातई। ॻोठ जो माण्हू 5-7 सालनि जो छोकिरो हुनजे कुल्हे ते आहे, उहो खणी हाणे ॻोठ खां ॿाहिरि निकिरी रहियो आहे। अल्लाह फरमायो हो जेको पहिरीं निकिरंदो तो मुंहिंजो दुश्मन। मूसा अलैहिस्सलाम खे पक थी वई त इहो शख़्स आहे जेको अल्लाह जो दुश्मन आहे, ऐं इहो ई शख़्स आहे मुंहिंजे ॻोठ मां निकितो थो वञे। पर जीअं जो शहर खां ॿाहिरि आयो, शहर जे ॿाहिरि हिकिड़ो छोटो वाटर आहे, वाही आहे, पाणीअ जी कसी आहे, उनजे मथां हिकिड़ी काठी पई आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम बीठो थो मज़ो ॾिसे, उहो शख़्स उन वाटर तां उन काठीअ ते पेर रखी टपी हुन भर थियो आहे। जंहिंमहिल विच ते आयो आहे त मन छोकिरो पंहिंजे पीउ सां ॻाल्हाए थो, ओ बाबा, जे जी बचा तुंहिंजे पेरनि जे हेठां छा आहे? मूसा अलैहिस्सलाम तो फरमायो, उहो शख़्स बीह रहियो, बाबा मुंहिंजे पेरनि जे हेठां वाटर आहे। छोकिरो थो चए, बाबा वाटर तमामु वॾो आहे। उन नौजवान चयो, न ही वाटर कोन्हे वॾो, हिन खां उहा शाख वॾी आहे जंहिंमां कई अहिड़ा वाटर निकिता। छोकिरो चयो, बाबा तव्हांजी माना उहा शाख तमामु वॾी आहे। उन पीउ चयो, न बाबा, उन शाख जहिड़ियूं कई शाखूं जंहिं नारे जहिड़े वाह मां निकितियूं उहो तमामु वॾो आहे। बाबा तव्हांजी माना इहो नारे जहिड़ो वॾो वाह सभिनि खां वॾो आहे। नारो मूसा जे ज़माने में कोन हो, पर मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां। हज़रत मूसा नबी अलैहिस्सलाम फरमाइनि था पिया,
त उन वाह जे बारे में हुन चयो त बाबा इहो वाह वॾो कोन्हे, हिन खां वॾो दरिया हुआ जंहिंमां कई हिन जहिड़ा वाह निकिता। छोकिरे चयो बाबा तुंहिंजी माना दरिया सभिनि खां वॾो आहे। पीउ थो चए न बाबा बीठो काठीअ ते आहे, सम्झो था न सही, न को हेॾे न को विच ते बीठो आहे। बाबा दरिया खां वॾो समुंड आहे, जे समुंड जो किनारो आहे ई कोन। बाबा तुंहिंजी माना समुंड तमामु वॾो आहे। पीउ थो चए न ओ को काफ जबल जेको ज़मीननि खे, दरियाहनि खे, समुंडनि खे, पूरी काइनात खे ॿाहिरां वकोड़ियो बीठो आहे, सभिनि खां वॾो हो आहे। छोकिरो थो चए तुंहिंजी माना बाबा को काफ जबल खां ॿियो को वॾो आहे ई कोन को। पीउ थो चए न बाबा हिकिड़ी शइ आहे जेका सॼे जहान खां वॾी आहे, उहा कहिड़ी आहे? पीउ थो चए बाबा मूं गुनहगार जा गुनाह एॾा वॾा आहिनि जो समुंड हिकिड़े पासे, जबल हिकिड़े पासे, आसमान हिकिड़े पासे, दरिया हिकिड़े पासे, रूह ज़मीन हिकिड़े पासे, सॼी काइनात हिकिड़े पासे, पर मूं गुनहगार जा गुनाह तमामु वॾा। मुंहिंजे गुनाहनि जहिड़ी बि का शइ वॾी कान्हे का। बीठो आहे हुन किनारे ते, न को हेॾे न को होॾे। पीउ चयो बाबा, पुट चयो बाबा इन जी माना त तुंहिंजा गुनाह सभिनि खां वॾा आहिनि। पीउ थो चए हाओ पुट मुंहिंजा गुनाह सभिनि खां वॾा आहिनि, पर हिकिड़ी शइ आहे जेका मुंहिंजनि गुनाहनि खां बि वॾी आहे। सुभान अल्लाह। पुट थो चए अब्बा ॿुधा, चई बाबा जेका शइ मुंहिंजनि गुनाहनि खां बि वॾी आहे सा मुंहिंजे अल्लाह जी रहमत। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कुल या इबादी अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़ ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। सुभान अल्लाह। कुरान पाक में रब थो चए मुंहिंजे रहमत मां ना उमेद न थिजो, कहिड़ा बि गुनहगार हुजो मोटी अचो, माफ़ी घुरो, आइंदा रुजू थियो, वरी गुनाह जो कमु न कजो त पोयो दफ़्तर मां धोआ वठो। उहो शख़्स वाहीअ जे कप ते बीठो आहे, पुल जे मथां बीठो आहे, कटड़ी काठीअ जे मथां बीठो आहे। पुट खे चई सॼे जहान खां मुंहिंजा गुनाह वॾा, पर मुंहिंजे गुनाहनि खां अलाह जी रहमत वॾी। इहे अखर चई वरी मोटियो, वरी शहर में दाख़िल थी वियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मूसा अलैहिस्सलाम हैरान थियो, मौला मूंखे सम्झ न पई। तो चयो त जेको ॻोठ छॾे सो दुश्मन, वरी फरमाई त जेको ॻोठ में अचे सो मुंहिंजो यार। ॿ माण्हू हुजणु खपनि, हिकिड़ो निकिरी वञे तुंहिंजो दुश्मन, ॿियो ॿाहिरां अचे तुंहिंजो यार। हे त माण्हू हिकिड़ो आहे, निकितो बि इहो आहे, आयो बि इहो आहे, दुश्मन बि इहो, यार बि इहो। ॻाल्हि सम्झाए। रब थो चए हाओ गुनहगार हो, तुंहिंजे ॻोठ में रहंदो हो, नबीअ जे करे बचो पियो हो, अज़ाब कोन पे लाथो मांस, ॻोठ टपी वाही टपी हुन भर थिए हा, कार नाज़ुल कया सहा, तबाह थी वञे हा। पर जंहिं महिल इक़रार कयई त मां गुनहगार आहियां, वरी इक़रार कई त मां अल्लाह जी रहमत कुशादी आहे, माफ़ करे छॾियो मांस, मुंहिंजो यार बणिजी वियो। दुश्मन भी हुयो पर दोस्त भी हुआ। जेकॾहिं गुनहगार आहे त दुश्मन आहे, पर साॻो रुजू थे, रब खां माफ़ी घुरे, अल्लाह खे बादाए, त उन जहिड़ो ॿियो यार ई कोन्हे को। ओ मुंहिंजा अदा, अञा तौबा जा दर बंदि कोन थिया आहिनि, अञा ओभारा सिज उभरे थो, ओलाह अञा कोन उभरियो आहे। नबी से फरमायो आहे जॾहिं ओलाह सिज उभरंदो पोइ तौबा जा दर बंदि थी वेंदा, पोइ केतिरी बि तौबा कबी क़बूल कान थींदी। अञा असांजे लाइ मोहलत आहे, साह खणूं था जेरा आहियूं, इहो साह निकिरियो त बि तौबा कान थींदी, साह आहे त बि तौबा जो मौक़ो आहे, अञा क़यामत न आई आहे त बि तौबा जो मौक़ो आहे। मरण खां अॻे तौबा कर, ख़ुदा जी ज़ाश न तुंहिंजा मुंहिंजा गुनाह माफ़ फरमाए। रब ताला फरमाए वल असर इन्नल इंसान लफ़ी खुसर, कसम आहे ज़माने जो इंसान टोटे में आहे, पर हिकिड़ो शख़्स बची वियो, इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात। रब ताला फरमाए तो उहो इंसान जंहिं अमल सालिह कया, उहो नेकी अमल करण वारो नुक़सान खां बची वियो। इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात, मगर उहो इंसान
जन ईमान आंदो ऐं अमल सालिह कया रब ताला फरमाए थो उहे नुक़सान खां बची विया, घाटे खां बची विया, टोटरे खां बची विया। वतवासौ बिल हक़ वतवासौ बिस सब्र। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो अवा हक़ जी पासदारी कयो, हक़ जो पासो वठो ऐं सब्र जो पासो वठो। जंहिं पासे हक़ हुजे उन हक़ वारे पासे अचो ऐं सब्र कयो। जेकॾहिं को तव्हां ते इम्तिहान जो वक़्तु अची वञे, अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहो, ख़ुदा तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाईंदो। दुआ कर मुस्लमान, अल्लाह ताला तहां के असा के हर मुसलमान के नेकीअ जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, बुराई खां अल्लाह ताला असा के बचाए। हुजूर जा उम्मती आहे अल्लाह ताला असा के हुजूर जो उम्मती करे जियारे ऐं हुजूर जो उम्मती करे मारे। हिन दुनिया में रहूं तो मुसलमान थी रहूं, पर जे मरूं तो ला इलाहा इल्लल्लाह जे कलमे सां लाॾाणो थिए। पोइ जंहिं शख़्स जो लाॾाणो ला इलाहा इल्लल्लाह जे कलमे सां थींदो, ख़ुदा हुन जा बेड़ा पार फरमाए छॾींदो। मां दुआ थो कयां ख़ुदा तव्हांजी बि हाज़िरी क़बूल फरमाईंदो, ख़ुदा तव्हांजे सदके मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाईंदो। असांजे मोहतरम दोस्त हाजी बिलावल ख़ान पंहिंजे मरहूम मग़फ़ूर वालिद साहब जे ॿारहे जी ख़ैरात ते ही क़ुरान शरीफ़ पढ़ायो आहे, ख़ैरात कई आहे। अल्लाह ताला जे कलाम पाक पढ़ण जे लाइ आलिम मौलवी घुराया आहिनि। ख़ुदा ताला खेसि अजुर अज़ीम अता फरमाए, संदसि औलाद में बचन में बरकतूं नसीब फरमाए। अल्लाह ताला खेसि फ़सुल में दीन में ईमान में तरक्की नसीब फरमाए। अवां दोस्त जेके परे परे खां आया आहियो, अवां खे लख शाबसूं हुजनि, अहिड़ी सर्दी में पट ते वेही पंहिंजी प्यारी निंड फिटाए दुनिया जा कारोबार फिटा करे ख़ालिस क़ुरान ॿुधण जे लाइ गॾु चाहियो, इहा तव्हांजी घड़ी बि अल्लाह क़बूल फरमाईंदो। इहो बि तव्हांखे ख़ुदा अजुर अज़ीम अता फरमाईंदो। जो तव्हां कंहिं वॾेरे, कंहिं ज़मींदार, कंहिं सियासतदान, कंहिं अमीर, कंहिं वज़ीर जे लाइ कोन आया हो, ऐं ख़ालिस क़ुरान पाक ॿुधण जे लाइ आया हो। अल्लाह सी अव्हां जो क़ुरान पाक जे लाइ अचणु क़बूल फरमाईंदो। हाणे मां तव्हां खां इजाज़त घुरंदुसि, दुआ कंदुसि अल्लाह ताला तव्हांजी असांजी सभिनि जी हाज़िरी क़बूल करे। पर दुआ खां अॻु में अर्ज़ आहे त अवां बि शरीक थियो, ॿ टे कुल पढ़ो। ख़त्मा त बिलाल हाजी पढ़ाया आहिनि, हाजी बिलाल साहब पंहिंजे वालिद साहब जे लाइ ॿ टे ख़त्मा पढ़ाया आहिनि, ख़ैरात बि कई आहे। पर अवी जो वेठा हो त अवी बि कुल पढ़ो, अलम शरीफ़ पढ़ो त मरहूम हाजी मोहम्मद इब्राहिम साहब खे ऐं इन खां अलावा जेके बि तव्हांजा अज़ीज़ क़रीबन अब्बास हाजी इब्राहिम मोहम्मद उमर जेके बि असांजा अज़ीज़ क़रीबन उन सभिनि जे रूहनि खे सवाब बख़्शण जे लाइ सभई कुल पढ़ो त दुआ घुरऊं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन जूं क़ब्रूं कुशादूं फरमाईंदो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा हाज़ल ख़त्मतुल मैमूनतुल मुतबारक तवस्सिल सवाबहा इला जनाब हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व इला आलिहि खुलफ़ाए राशिदीन रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन व इला अरवाह शुहदाए व सालिहीन रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन व इला अरवाह जमील मुमिनीन वल मुमिनात वल मुस्लिमीन वल मुस्लिमात अल अहयाए मिनहुम वल अमवात व इला अरवाह ला मन जमिया बिकुन कुन कुरिया बिनियतिन मन सुम्या बिस्मिही व लम युसन बिस्मिही अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या इलाहुल आलमीन, पंहिंजे प्यारे हबीब जे सदके असां जूं दुआऊं क़बूल फरमा।